हेलो अस्सलाम वालेकुम, गुड इवनिंग एंड वेलकम टू रंगत भरी शाम विद मी किरण मीर। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? ख़ैर ख़ैरियत सां आहियो? ऐं फाइनली अॼु एतिरनि ॾींहंनि खां पोइ तव्हांजो मुंहिंजो इंटरेक्शन थी रहियो आहे, छो त लास्ट वीक जेको आहे असांजो तमामु घणो बिज़ी गुज़रियो हुयो रिकॉर्डिंग्स वग़ैरह में, ऐं तव्हांजे लाइ स्पेशल ट्रांसमिशन्स असां खणी आया हुआसीं त तव्हां ॾिठियूं। कल्ह बि जेको असां लाइव हुआसीं बलोच डे स्पेशली तव्हांजे लाइ असां सेलिब्रेट कयो, त मूंखे उमेदु आहे त तव्हांखे पसंदि आयो हूंदो। मां बि ॾाढो इंजॉय कयो। ऐं उन खां अलावा अञा इलाही सारियूं शयूं आहिनि जेके इंशाअल्लाह तव्हांजे लाइ खणी ईंदासीं। अञा त इलाही शयूं आहिनि जेके असांखे करणियूं आहिनि। वरी रमज़ान बि ख़ैर सां अची रहियो आहे, उन जी तयारियूं बि थी रहियूं आहिनि। त इंशाअल्लाह रमज़ान में बि तव्हां सां गॾु असांजो साथ रहंदो। ज़िंदगी रही त तमामु घणो इंजॉय कंदासीं। रमज़ान जो अहिड़ो महीनो आहे माशाअल्लाह सां बरकतुनि वारो ऐं रहमतुनि वारो महीनो आहे जो ट्रांसमिशन्स कयो या घर में वेही इबादत कयो पर मज़ो पंहिंजो आहे। ऐं ही फर्स्ट टाइम थींदो जॾहिं मां रमज़ान ट्रांसमिशन कंदमि ऐं तव्हांजो साथ हूंदो। सभिनि खां पहिरियां अल्लाह जो साथ हूंदो, उन खां पोइ तव्हां सभिनीनि जो साथ हूंदो, त इंशाअल्लाह इहे ॾींहं बि गुज़री वेंदा ख़ैर ख़ैरियत सां। ऐं इहो ज़रूरु चवणु चाहींदसि त शो बि भई अञा ताईं नाहिनि आया, बसि जल्दी अची वेंदा इंशाअल्लाह। अॼु थर्सडे आहे ऐं असां सां गॾु जेको आहे अली समो बि आहिनि, शेफ़ आहिनि, सिंगर बि आहिनि, त गानो बि अली खां ॿुधंदासीं। पर थोरी देरि में उन खां पहिरियां जेको आहे मां अली खे सलाम करणु चाहींदसि। अस्सलाम वालेकुम अली। वालेकुम सलाम। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? तव्हां कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह ठीकु ठाक। ऐं छा अॼु तव्हांजी रेसिपी आहे? अॼु माशाल्लाह जीअं रमज़ान जी आमद आहे त अॼु नालो छा आहे, आलू जा कटलेट्स। अरे वाह। विद हुनमें सब्जी फ्राई करे जेके स्टे हूंदी आहे हुनजे अंदरि भरे पोइ जेके हुनजा कटलेट्स ठहंदा आहिनि अॼु उहे तव्हांखे खाराईंदासीं। अरे वाह वाह, ज़बरदस्त। यानी त जेको आहे अॼु असांखे कटलेट्स खाइण लाइ मिलंदा टी टाइम में। जी इंशाल्लाह। हलो ज़बरदस्त। तव्हां पंहिंजी प्रिपरेशन्स कयो। ऐं तव्हां छा शफ़क़ ऑयल यूज़ करे रहिया आहियो? जी जी बिल्कुलु। शफ़क़ ऑयल तमामु बहितरीनु आहे। अॼु उन में तव्हांखे तरे खारायूं था, तमामु ज़बरदस्त आहे। ऐं सभिनी खे असां चवंदा आहियूं शफ़क़ ऑयल इस्तेमालु कनि। सही, ज़बरदस्त, ज़रूरी आहे। छो त तव्हां जॾहिं सुबुह जो आगाज़ कयो था पंहिंजी ज़िंदगी जो हिकिड़ो नओं आगाज़ थींदो आहे न डेली, असांखे अलाह साईं हर हर नई ज़िंदगी अता करे थो। छो त असां सुम्ही था पऊं त असां गहरी निंड में आहियूं, त इंसानु सम्झो त ॼण हिकिड़ी अहिड़ी निंड में तारी थी वेंदो आहे जो ख़बर न पवंदी आहे त अलाए सुबुह जो असां उथंदासीं या न उथंदासीं। पर सुबुह जो जॾहिं असां उथूं था त अलाह जो शुक्र अदा करणु खपे। सभिनि खां पहिरियां कलमो पढ़णु खपे ऐं उन खां पोइ अलाह जो शुक्र अदा करणु खपे त अलाह साईं अल्हम्दुलिल्लाह तो मूंखे वरी उअं ई सेहतयाब ऐं सही सलामत उथारियो आहे, इन जे लाइ शुक्र अल्हम्दुलिल्लाह। ऐं उन खां पोइ जॾहिं असां किचन में वेंदियूं आहियूं लेडीज़ नाश्ते ठाहिण जे लाइ, हस्बैंड जे लाइ नाश्तो, ऐं वरी जेको आहे ससु सहुरे जे लाइ नाश्तो, ॿारड़नि जे लाइ नाश्तो, त असां पंहिंजी सुबुह जो जेको आगाज़ कंदा आहियूं न शफ़क़ कुकिंग ऑयल सां कंदा आहियूं। छो त शफ़क़ कुकिंग ऑयल जेको आहे हेल्दी आहे ऐं काफ़ी लाइट आहे ऑयल। ऐं तव्हां ॾिसी सघो था त शफ़क़ ऑयल जा ही 3 बॉटल्स आहिनि जेके डिफरेंट लिटर्स में हिते अवेलेबल आहिनि। 5 लीटर्स आहे, 3 लीटर्स आहे ऐं 1 लीटर आहे। त ही मार्केट में तव्हांखे ईज़िली अवेलेबल आहे। जॾहिं तव्हां हिन में नाश्तो ठाहींदा या लंच ठाहींदा या त वरी जेको आहे डिनर ठाहींदा त एतिरो लाइट आहे ही ऑयल जो तव्हांखे फील बि न थींदो त तव्हांखे का हैवीनेस फील थी थिए पई खाइण खां पोइ। छो त ही स्किन जे लाइ बि तमामु सुठो आहे। त तव्हां जॾहिं बि ऑयल यूज़ कयो शफ़क़ ऑयल ज़रूरु यूज़ कजो। अॼु असां वटि ॿ ज़बरदस्त गेस्ट आहिनि ऐं माशाअल्लाह सां मां तव्हांखे ॿुधायां त पहिरीं जेका गेस्ट आहे मुंहिंजी तव्हांजी सॼी सिंध जी सॼे पाकिस्तान जी फेवरेट जेको आहे एक्ट्रेस आहिनि, होस्ट आहिनि ऐं माशाअल्लाह ॾाढी प्यारी। जॾहिं बि कोई बि माउ जो कैरेक्टर कनि त भरपूर तरीक़े सां निभाइनि, चाहे उहो भेण जो कैरेक्टर कनि त उहो बि भरपूर तरीक़े सां निभाइनि, चाहे उहो ससु जो ई कैरेक्टर छो न हुजे, इमोशनल हुजे, कावड़ वारो हुजे, पर हू पंहिंजो 100% ॾींदियूं आहिनि। त माशाअल्लाह सां तमामु वॾो नालो नसरीन नाज़ असां सां गॾु हिते मौजूदु आहिनि। तव्हां उनखे वेलकम कंदमि। अस्सलाम वालेकुम आपा। वालेकुम अस्सलाम किरण। ॾाढी ख़ुशी थी आहे ऐं तमामु घणी ख़ुशी थी आहे जेके मुंहिंजा व्यूअर्स ॾिसनि पिया। तव्हांखे बि मुंहिंजो सलाम, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। ऐं ॿुधो पिया न शफ़क़ ऑयल जूं ॻाल्हियूं, तंहिंजे करे जल्दी देरि न कयो, इहो ई ऑयल इस्तेमालु कयो। इंशाअल्लाह इंशाअल्लाह। कहिड़ा हाल आहिनि आपा तव्हांजा? मां ठीकु आहियां, अल्लाह जो शुक्र आहे। तव्हां कीअं आहियो? बिल्कुलु ठीकु ठाक, सेम हियर आपा, बिल्कुलु। जी व्यूअर्स, त असां सां गॾु जेके ॿिया गेस्ट मौजूदु आहिनि मां तव्हांखे ॿुधायां त ज़ुबैर हुसैन साहब असां सां गॾु आहिनि, बिज़नेस कंसल्टेंट स्वीडन, पॉलिटिशियन आहिनि स्वीडन, कॉलमिस्ट एंड पॉलिटिकल एनालिसिस्ट, फाउंडर पाकिस्तान प्रमोशन नेटवर्क, फाउंडिंग मेंबर
ऐं ब्रांड एम्बेसडर RDA स्वीडन। त उन्हनि खे भी वेलकम कंदासीं, उन्हनि सां भी खोड़ सारी कचेरी कंदासीं। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम। कैसे हैं आप? ठीक हैं? अल्लाह का करम। आपके चैनल के तवस्सुल से तमाम व्यूअर्स को सलाम कहूँगा। और मैं आपको बताता चलूँ कि सिंधी ज़बान मुझे आती है, अगर आप चाहें तो मैं सिंधी में भी कंटिन्यू कर सकता हूँ। मोस्ट वेलकम सर। तो अगर आप सिंधी में बोलना चाहें तो इससे अच्छी बात और क्या होगी। इसके अलावा भी है कि कहीं पर ऐसा हो सकता है कि हमें अगर अपने व्यूअर्स को उर्दू में पैगाम देना जी, और हम जी, अपनी जी। चीज़ों को जो है अच्छे तरीके से लोगों तक डिलीवर करना चाहें तो शायद हम उसको उर्दू में भी जी कंटिन्यू जी, करें। नो प्रॉब्लम सर। अगर आप सिंधी में बात करना सिंधी चाहें। में या सिंध में रहने वारो हर का सिंधी आहे। सिंधी आहे, बिल्कुलु आहे। त तमामु सुठो थो लॻे तव्हांखे बि हिते वेलकम कंदे। ऐं आई एम सो सॉरी छो त सडन मूंखे ख़बर पई त तव्हां हिते शॉर्ट टाइम ते आया आहियो पाकिस्तान। बिल्कुलु। इन जे करे मां घणो स्टडी न करे सघियसि तव्हांजे हवाले सां। अगरि मां का ग़लती कई हुजे त उन लाइ माज़रत। कोई ॻाल्हि न। ॿियो छा थी रहियो आहे सर अॼुकल्ह लाइफ में? लाइफ काफ़ी बिज़ी आहे। स्वीडन मां स्पेशली हिकिड़ो टास्क आहे, तंहिंजे करे हिते आयो आहियां। 2 हफ़्तनि जो टूर हो ऐं कुझु पाकिस्तान जे हवाले सां ख़िदमात आहिनि स्कॉलरशिप जूं मेरी टाइम सेक्टर जे अंदरि। त हुनजे लाइ काविशूं करियूं पिया असां। सफ़ारत खानो जेको आहे पाकिस्तान जो स्वीडन में, उन्हनि बि वरी काविश कई आहे त डेवलपमेंट जो कमु थी रहियो आहे पाकिस्तान जे हवाले सां। सही। लाज़मी सी ॻाल्हि आहे, पाकिस्तान जेको आहे उहो नओं मुल्क आहे। अगरि तारीख़ जे हिसाब सां ॾिसूं पाण तारीख़ियुनि मां थोरो अॻियां वधियूं पिया। इंशाल्लाह रिज़ल्ट बहितर ईंदा। इंशाल्लाह। जी व्यूअर्स, असां सां गॾु आपा नसरीन बि आहिनि। त आपा अॼुकल्ह तव्हां जेको आहे माशाल्लाह सां हिकिड़े नए जेको आहे सीरियल जी रिकॉर्डिंग में तमामु घणा बिज़ी लॻा पिया आहियो। ऐं कीअं तव्हांजी शूट्स हली रहियूं आहिनि? तमामु सुठी। ऐं हिकु माना 2 टे आहिनि। ज़ाहिर आहे असां मज़दूर आहियूं, असांजो कम ई इहो आहे। तंहिंजे करे बसि हिकु जॻह ते ॿी सीरियल टी सीरियल ऐं जेका मां KTN जी सीरियल कयां पई माशाल्लाह। असां वटि PTV ते थींदी हुई हथे गुल मेहंदी। जी जी। ऐं उहा मुंहिंजे ख़्याल में उन वक़्तु ईअं हूंदो हुयो जो रोड रस्ता बिल्कुलु ब्लॉक थी वेंदा हुआ। शाम जे टाइम उहा सीरियल जी हलंदी हुई त माण्हू वेही रहंदा हुआ त इन खे असां ॾिसूं। उन में असांजो सॼो सिंधी कल्चर ॾेखारियो वेंदो हुयो। ॿार ॼमण खां वठी हुनजी शादी थी थिए, उहे रस्मूं कीअं जेके आहिनि असांजूं वॾड़ियूं जेके आहिनि से पंहिंजो सुखाऊं खणी थियूं वञनि, छठी कीअं थिए। त इहा हुसैन शेख इहा हिकिड़ी कोशिशि कई आहे। अलाह कंदो कामयाबी थींदी, रब साईं कंदो, छो जो उन में सभिनीनि जो साथ आहे। ऐं असां सभु गॾिजी जेके कमु कयूं पिया त उहे पुराणियूं शयूं, उहे पुराणियूं रस्मूं ॾिसी ऐं ॾाढो सुठो थो लॻे। ऐं उहे कयूं पिया। इंशाल्लाह इहा सीरियल इंशाल्लाह आपा, इंशाल्लाह। ऑल द बेस्ट तव्हांखे। ऐं माशाल्लाह इहे जेके रस्मूं रिवाजूं ऐं इहे जेके रिवायातूं आहिनि, असां इन्हनि खां खोड़ परे हलिया पिया तमामु घणा आहिनि ई कोन। पहिरीं ॻाल्हि त ऐं वरी सां जेको आहे इहे शयूं साम्हूं अचनि थियूं, ॾिसूं था त सुठो थो लॻे पियो, ॿुधी करे सुठो थो लॻे। लास्ट असांजे प्रोग्राम में हुसैन पाण आया हुआ। सो उन्हनि जॾहिं इन्हनि ॻाल्हियुनि जे बारे में असां सां डिस्कस कयो, असांखे ॿुधायो हुयो त इलाही सुठो फील पियो थिए। ऐं जॾहिं इंशाल्लाह ऑन एयर थींदो पोइ त अञा वधीक मज़ो ईंदो। असांजे ॿारनि खे माना जेके बि अॼुकल्ह जा माण्हू उन्हनि खे ख़बर न आहे त छॼ छा हूंदी आहे। ऐं माना कुझु अहिड़ियूं शयूं आहिनि जेके ख़बर ई न आहे। ऐं जॾहिं उहे वरी हाणे सेट ते ॾिठोसीं त उहे ई शयूं पयूं हुयूं। त काफ़ी असांजा बि आर्टिस्ट अहिड़ा हुआ जेके ज़ाहिर आहे अॼु जी नई टही में आहिनि, त उहे चवनि था हीअ छा आहे, हीअ छा आहे, हीअ छा आहे। छो इहे त असुलु शयूं आहिनि जेके असांजा वॾड़ा इस्तेमालु कंदा आया हुआ। उन्हनि में शादियुनि में रसुनि में इहे ई शयूं हूंदियूं हुयूं। सही। जी हिकिड़े ॿार जी हिकिड़ी छठी ॾेखारियो त उहा असांजे लाइ बि हिकिड़ी नवाण हुई। त ॿार खे संभारे ऐं उनजी अम्मी उनजे भर में वेठी आहे त खट खे चौधारी काना ॿधा, काना ॿधी उनखे चौधारी धागे सां वेढ़ियो वियो। ऐं हिकिड़ो सहरो नुमा हुयो, उहो हू ॻाईंदियूं वयूं ऐं वेढ़ींदियूं वयूं, वेढ़ींदियूं वयूं। त इहा हिकिड़ी नई ॻाल्हि आहे। सुठो थो लॻे। न बिल्कुलु वाक़ई सुठो थो लॻे। इंशाल्लाह ॾिसंदासीं त अञा वधीक मज़ो ईंदो। सर तव्हांखे कीअं फील थींदो आहे पाकिस्तान अची करे पंहिंजी रिवायतुनि खे ॾिसी करे ऐं इन्हनि सभिनीनि शयुनि? पाकिस्तान जेको आहे उहो रिवायतुनि जो जेको घर आहे। ऐं अगरि माण्हू ॻाल्हि करे परदेस में त परदेस में पाण खे उहो फीलिंग कोन थी अचे। असां मशीनरी वांगुरु कमु कयूं था, ॾींहुं राति महिनत आहे, दोस्त अहबाब कोन आहिनि, रिश्तेदारी कोन आहे, ख़ुशी गमी कोन आहे। त पाकिस्तान अची असां 2 साल बि रही वञूं त बि असांजे लाइ कमु आहे। मतिलबु एतिरो कुझु करण जे लाइ शॉर्ट टाइम ते माण्हू कुझु कोन थो करे सघे। सही। त तव्हां केतिरे अरसे खां आहियो स्वीडन में? तक़रीबन 12 साल थिया। 12 साल। ऐं हूअं तव्हांजो जेको आहे बिलोंगिंग किथां जी आहे? कराची लियारी सां। अच्छा, सही।
त स्वीडन ही तव्हां छो चूज़ कयो त तव्हांखे स्वीडन ही वञिणो आहे? बस स्वीडन में कुछ हीअं हो त मुंहिंजो नंढो भाउ स्वीडन में हो, तक़रीबन 18 साल थिया आहिनि उनखे हिते स्वीडन में, ऐं मूं पंहिंजी PhD कंटिन्यू कई इस्तंबुल यूनिवर्सिटी मां। पोइ उतां आउं शिफ्ट थियोसि छो त फैमिली ऑलरेडी उते मौजूदु हुई। सही। रिसर्च वीज़े ते उते वियोसि, पोइ उते ई माण्हू जॾहिं उते वञे थो पोइ वापसि कोन थो अचे। हा, इहो त आहे। इहे चकर सही। अच्छा, तव्हां स्वीडन में पाकिस्तानी कम्युनिटी जे लाइ इलाही मतिलबु कोशिशूं कयूं आहिनि, ख़िदमतूं ॾिनियूं आहिनि तव्हां उन्हनि जे लाइ, त उनजे हवाले सां असांखे थोरो ॿुधायो। ख़िदमतनि जी अगरि ॻाल्हि कयूं त बेशुमार आहिनि। ही 2 साल जेको 3 साल तव्हां चओ कोविड जेका खाई वई, इन सां पहिरीं असां पाकिस्तान जी चैरिटी जे हवाले सां बि कमु कयो आहे, पाकिस्तान जी सकाफ़त खे प्रमोट कयो आहे, पाकिस्तान जी एक्सपोर्ट खे असां ॾाढो घणो प्रमोट करे यूरोप जी तमामु मंडियुनि तक पाकिस्तानी प्रोडक्ट खे पुॼाइण जी कोशिशि कई आहे। पाकिस्तान में एक्सपोर्ट जे हवाले सां वॾा मसइला आहिनि। एक्सपोर्ट लाइसेंस थो खपे, पोइ हितां खां जेको सैंपल वञनि था प्रोडक्ट जॾहिं यूरोप में पुॼे थी त उहो सैंपल त सही हुजनि था, लेकिन जो पोइ बाद में प्रोडक्ट अचे थी ऑडर उहो सेम कोन अथव। त उन जे करे असां छा कयो आहे, हिकिड़ो एक्सपोर्ट पोर्टल क़ाइमु कयो आहे। एक्सपोर्ट पोर्टल जे ज़रिया ही सहूलियत आहे त एक्सपोर्ट जी लाइसेंस जी ज़रूरत कोन पवंदी आहे, ऐं बायर ऑनलाइन मीट करे, छो त कॉमर्स आहे त पुरानी टर्मिनोलॉजी, मगर कोविड जे दौर में जेको आहे कॉमर्स ॾाढो घणो पाकिस्तान में प्रमोट थियो आहे। सही। त असां वटि हिकिड़ो एक्सपोर्ट पोर्टल असां लॉन्च कयो आहे। ॿियो eBay तस जो पोर्टल आहे, जंहिंमां सुई खां खणी जहाज़ तक हर चीज़ अवेलेबल आहे। हुन में इहा आसानी आहे त एक्सपोर्ट जी ज़रूरत कोन आहे, माण्हू ऑनलाइन बुटीक थो खोले ऐं पंहिंजा ऑडर डायरेक्ट पाकिस्तान में एंड यूज़र तक पुॼाइनि था डिलीवरी जे ज़रिया। पोइ हुन में एक्सपोर्ट जी जेको टर्म्स आहिनि उहे ख़तमु थी वञनि थियूं। सहूलियत आहे काफ़ी। सही। हलो, ज़बरदस्त, ऑल द बेस्ट सर तव्हांखे बि। ऐं बिल्कुलु अञा ज़बरदस्त ख़ुशबू अची रही आहे, अञा त सिर्फ़ु प्रिपरेशन थी रही आहे हिते किचन में। ऐं अब तव्हांखे पचाए तलाए छा कयो? कटलेट्स। हा, पोटैटो कटलेट्स विद वेजिटेबल्स। माशाल्लाह, जेॾो हथ में शीरी अथसि, अली जे आवाज़ में बि ओॾी ही शीरी आहे। बिल्कुलु आहे। अच्छा, आप हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हां खां इहो पुछणु चाहींदसि, माशाल्लाह तव्हां बि फीमेल आहियो ऐं मूंखे उमेदु आहे त तव्हां सुठा कुक बि हूंदा, पर जेको असुलु जेको मज़ो खाधे जो जेको मेल शेफ जे हथ में ईंदो आहे, इन जो छा राज़ आहे? अलाह जे छा आहे, उहो राति जी ई मां ॻाल्हि ॿुधायां पई त असांजे पाड़े में अदी रहंदी आहे, त उहा ख़ुशि पई थिए, सिलाई कंदी आहे। चए थी हाणे मुंहिंजी भेण अची वई आहे, उहा मुंहिंजे ॿारनि खे संभाले थी। भाउ आमिर आयो आहे, त उहो माशाल्लाह एॾी सुठी कुकिंग कंदो आहे जो मूंखे उहा बि सहूलियत थी वई आहे। त मूं छो चवणु लॻी, आपा जेका मर्द जे हथ में शीरी आहे न, त उहा त मूं चयो भला सुभाणे मां बि भाॼी मोकिलियांसि, इहा सहूलियत असां बि वठूं। न, ज़बरदस्त। अली, तव्हां मूंखे ॿुधायो त इन जो राज़ छा आहे? राज़ आपा सही त चवनि, असल में मां त दिलि सां ठाहींदो आहियां ऐं बिस्मिल्लाह रहमान रहीम शुरू करे ऐं पोइ कंदो आहियां। बिस्मिल्लाह रहमान रहीम तस्वीर था कयूं। जी जी। असां त बोरची खाने में वेंदे हुए बिस्मिल्लाह रहमान रहीम। हर शइ में इंसान खे बिस्मिल्लाह करणु खपे, पर मुंहिंजे ख़्याल में त दिलि सां जेको घणो दिलि सां पचाए न, त उहा शइ तव्हांजी परफेक्ट ऐं सुठी ठहंदी। न, दिलि सां त असां बि ठाहींदा आहियूं। असां पंहिंजे मुड़ुसनि खे ख़ुशि करण इहो डिप्लोमेटिक आंसर आहे। घणा माण्हू दिलि सां असां बि कुकिंग कंदा आहियूं। तकड़ में कंदा न त छा हर मर्द दिलि सां कुकिंग कंदो हूंदो? न, मां सब्जी ॻाल्हि त नथो चवां, मां पंहिंजी ॻाल्हि थो चवां, त मां दिलि सां ठाहींदो आहियां। तंहिं करे चलो पोइ इहो ट्रांसफर था कयूं सर ॾे क्वेश्चन। सर, तव्हां कुकिंग कंदा आहियो? तव्हां बि दिलि सां कंदा आहियो? असां दिलि किथां आणियो? दिलि न, मजबूरी मां कंदा आहिनि। मजबूरी मां, इहो सही आहे। सही चवनि था। ॿियो माण्हू ऐं अगरि औरतुनि जे टेस्ट जी ॻाल्हि थिए पई, त माण्हू जेको आहे उहो रिवार्ड जे चक्कर में एक्स्ट्रा एफर्ट थो करे। सही। शेफ जो पेशो आहे ऐं औरतुनि जो पेशो कोन थो हुजे बाज़ औक़ात, घर में हुनखे ख़बर आहे रिवार्ड कोन मिलंदो, त हीउ रिवार्ड जो मसइलो आहे। रिवार्ड जे करे जेको हुनजे अंदरि वधीक टेस्ट थो अचे। ॿियो शेफ जेको अंदरि पाण पैसा ख़र्च करे जेको खाईंदा आहियूं, घर ठीकु आहे, घर पचे पियो, त उन टेस्ट जो टेस्ट हुन में बि हुजे थो। मां जेको पचाए थी उनजे मुक़ाबले में कुझु बि कोन्हे। सही ॻाल्हि आहे। मगर या रिवार्ड जेको आहे उहो मसइलो आहे सॼो। हलो, तव्हांजी ॻाल्हि मां मञी थी वठां, पर मूंखे इन ॻाल्हि जो अॼु ॾींहं ताईं सही जवाबु कंहिं बि न आहे ॾिनो त इहो दिलि सां, माना इहा दिलि आहे, या दिलि वठणी पवंदी। तव्हां इहो सम्झो त तव्हां सभिनीनि खे अलाह साईं जी तरफ़ां इहो हिकिड़ो अवॉर्ड आहे, गिफ्ट आयो, जो तव्हांजे हथनि में एतिरी लज़त आहे। ऐं न अदी ऐं शौक़ जो बि ॻाल्हि हूंदी आहे। अगरि शौक़ सां तव्हां कहिड़ो बि कमु कंदो, मुंहिंजे ख़्याल में उहो परफेक्ट ऐं इन्हनि में तव्हांखे कामयाबी मिलंदी।
हा इहा ॻाल्हि इहा बि हक़ीक़त आहे सही हा जे तरफ़ तव्हांजी तवजो घणी आहे शौक़ु आहे जी बिल्कुलु हा बिल्कुलु इहा ॻाल्हि आहे अब तव्हांखे कहिड़ी शइ सुठी ठाहिणी ईंदी आहे? हाणे तूं माण्हुनि जे अॻियां न पुछबियूं आहिनि इहे ॻाल्हियूं अकेलाई में पुछबियूं न आहिनि न न वरी बि मां पुछणु चाहींदुसि तव्हांखे वधीक छा सुठो ठाहिणु ईंदो आहे? मां असल में हू झटपट में ठहंदी आहे हिकिड़ी मुर्गी उन में कलोंजी वारी मुर्गी अच्छा उहा देरि ई न लॻंदी आहे अच्छा। 15 मिंटनि में 10 मिंटनि में तयारु ऐं थींदी बि ॾाढी सुठी आहे सही दही में पुसाए रखोसि कलोंजी विझोसि हल्दी विझोसि थोरो लूणु विझोसि ऐं उन खां पोइ जेको आहे सो ऑइल में इलायची विझी उनखे गरम करे उन में विझी छॾियो पाण ई ॻरी वेंदी दही में ऐं एॾी ज़बरदस्त थी हलो मां हाणे ज़रूरु मां ट्राई कंदमि। अक्सर करे जीअं काफ़ी इनखे मशवरा बि ॾिना आहिनि ऐं मां अक्सर करे ठाहींदी बि आहियां तव्हां जीअं हाणे आउटडोर शूट्स वग़ैरह ते वेंदा आहियो त पोइ उते तव्हां पाण कुकिंग कंदा आहियो या तव्हांखे मानी उते शेफ वग़ैरह आहिनि? माना एॾी वॾी सज़ा असांखे उते परदेस में वञूं बि सही न त थींदो आहे रिकॉर्डिंग न। बि कयूं किरण न थींदो आहे न त पंहिंजे हथ जी मानी मिस कंदो आहे माण्हू। ॾाढी मिस कंदा आहियूं कंदा ॾाढी मिस आहियूं पंहिंजे घर खे ॾाढो छो यादि आई कैन कंदा आहियूं अंडरस्टैंड मतलब आउटडोर शूट्स त मां त न वई आहियां कॾहिं बि न मां वेंदी आहियां पर आई हिकु कैन दफ़ो फील वञिजो हिकु दफ़ो न न वञिजो न बिल्कुलु माशाल्लाह एॾो ज़बरदस्त तव्हांखे खाधो ऐं टाइम ते मिलंदो जो तव्हां चवंदो त मां त वेठी हुजां न न पोइ त मां ॿिए ॾींहुं भॼी ईंदमि। अच्छा मानी तव्हांखे टाइम ते न मिलंदी आहे हुसैन शेख इहो ग़लति ॻाल्हि आहे ॾिसो त सिर्फ़ु आपा तव्हांजी हुसैन शिकायत शेख थी खे छो था करे। शिकायत करो मुंहिंजा जेके बि प्यारा आहिनि मुंहिंजा मिठड़ा प्यारा डायरेक्टर ॿाहिरि मुंहिंजा त उहे बि सभिनीनि जे लाइ इहो ई आहे त ज़ाहिर आहे वरी उन्हनि पंहिंजे घरनि में था पचराइनि त माइनि जी वरी मार बि खाईंदा हूंदा त हेतिरनि 30-40 माण्हुनि जी मानी त पोइ अहिड़ी मिलंदी न अहिड़ी पचाए असांखे ॾींदा सही ते कॉल बि उन्हनि जो बि न आहे हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम जी केरु पियो ॻाल्हाए? नसीब ॻाल्हायां पई बचीन खां अॼु कहिड़ा आहिनि ठीकु आहियो भेण? बिल्कुलु ठीकु ठाक तव्हां ॿुधायो कीअं आहियो ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह ठीकु ठाक। छा चवणु चाहींदव? अॼु तव्हांजो प्रोग्राम ॾाढो सुठो आहे असां शौक़ सां ॾिसंदा आहियूं Thank अॼु आपा आई आहे जी जी ॻाल्हाईंदो आपा सां? जी हा बिल्कुलु ॻाल्हाईंदो। ॻाल्हायो अस्सलाम वालेकुम कीअं आहियो तव्हां? वालेकुम अस्सलाम अल्लाह जो शुक्र आहे तव्हां ठीकु हो? शुक्र अल्हम्दुलिल्लाह घर में सभु ख़ैरियत आहे? अल्हम्दुलिल्लाह ख़ैरियत लॻे पई आहे अल्लाह जो शुक्र आहे तव्हां ठीकु हो? बिल्कुलु बिल्कुलु ठीकु ठाक तव्हांजी मोहबत तव्हांजो प्यार प्रोग्राम कीअं थो लॻे? अल्लाह जो शुक्र आहे जाम सुठो प्रोग्राम लॻे त असां शौक़ सां ॾिसंदा आहियूं काफ़ी। हा न जिते मुंहिंजी किरण हुजे त किरण जो प्रोग्राम त वाह वाही हूंदो अरे न न आपा माशाल्लाह जाम सुठो लॻे थो। न न आपा मां कुझु बि न न, आहियां मां बिल्कुलु, कुझु बि बिल्कुलु। न आहियां तव्हां माशाल्लाह माशाल्लाह senior आहियो। न माशाल्लाह तव्हांजो प्रोग्राम ॾाढो सुठो ऐं तव्हांजे ई ॿुधुमि त मुंहिंजो भई अरे न, वेंदुसि किरण जे प्रोग्राम में ज़रूरु थैंक यू वेंदुसि सो मच थैंक यू सो मच थैंक यू बेटा थैंक यू सो मच फॉर कॉलिंग पंहिंजो ख़्यालु रखिजो अल्लाह हाफ़िज़। सर मां तव्हां सां पुछणु चाहींदसि त तव्हां कहिड़े इदारे सां गॾु हींअर आहियो ऐं उते कुझु हवाले सां ॻाल्हि कयूं त पाकिस्तान प्रमोशन नेटवर्क यूरोप हिकिड़ो इदारो आहे तंहिंसां आउं मुंसलिक आहियां ऐं एडवाइज़री काउंसिल में आहियां। ॿियो असां बिज़नेस जे हवाले सां सिंध ऐं बलूचिस्तान में कमु करियूं पिया सिंध बलूचिस्तान इंटरनेशनल बिज़नेस फोरम जे नाम सां त हुन जे हवाले सां वधीक डेवलपमेंट हीअ आहे त कोटेज इंडस्ट्री खे असां प्रमोट करियूं पिया। घरेलू सनतूं जेको कराची में स्पेशल हुई ख़तमु थियनि पियूं मशीनरी जी वजह सां ऐं ॿिया बि वधीक मामला आहिनि जेको कराची जी क़दीम आबादी आहे उहो तितर बितर ॿिए शहरनि में हली वई आहे या परीहं जेको कोटेज इंडस्ट्री जा एरिया आहिनि हुन में मौजूदु कोन्हनि हाणे माण्हू त असां कोटेज इंडस्ट्री खे प्रमोट करियूं पिया सिंध ऐं बलूचिस्तान इंटरनेशनल बिज़नेस फोरम सां गॾु मिली करे। सही सर हिन ॻाल्हि खे कंटिन्यू कयूं था त ब्रेक जो टाइम थियो आहे जी व्यूअर्स त वक़्तु आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो सो काॾे न वञो जल्दी वापसि था अचो। वेलकम बैक व्यूअर्स वी तव्हां साम्हूं हाज़िर आहियूं ऐं बिल्कुलु शोभी भाई बि असांखे जॉइन कयो आहे। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम शबीर भाई। अस्सलाम वालेकुम अली भाई ज़बरदस्त। क्या इंतज़ार हाल किया। है? आपको देख के मुझे अंदर से एनर्जी बहुत ज़्यादा आ रही है। थर्सडे का तो वैसे भी वेट होता है ना हमें। और मैं कैसे आप शोभी भाई ठीक है? बिल्कुल ठीक ठाक हूँ किरण और बहुत जल्दी जल्दी आ रहा था मैं ये सोच के कि आज हमारे स्टूडियो में बहुत मज़ेदार सी कोई डिश बनने वाली है और बन भी रही है और बन भी रही है और मगर ट्रैफिक ऐसा था ज़ाहिर है और अली ने मुझे रुला भी दिया। अली अली भाई ने ये नहीं रुलाया करें आप मुझे मेरी आज। बहन को बिल्कुल नहीं रुलाएं आप। नहीं वो प्याज ने नहीं मुझे अली ने रुलाया प्याज मुझे काटी नहीं ना पता था कि प्याज एलर्जी है।
ओहो नेक्स्ट टाइम कोशिश करूंगा कि प्याज वाली चीज़ ना नहीं नहीं, प्याज तो पार्ट ऑफ आवर अच्छा, लाइफ। मुझे तो ऐसा लगा ये खुशी के आंसू हैं। जी असल में आज कटलिस बन रहे हैं ना, इस वजह से तो इस वजह से शायद। जी व्यूअर्स, तव्हां ॾिसी रहिया आहियो त ज़बरदस्त प्रिपरेशन हली रही आहे ऐं ही वेजिटेबल्स आहिनि जेके स्टर फ्राई कयूं आहिनि अली, ऐं हिन में तव्हां कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं ऐड कयूं आहिनि? हिनमें बंद गोभी आहे, गजर आहे, मटर आहे, शिमला आहे ऐं बसर आहिनि, उन्हनि खे हिन सोटे करे हिन में मसालो मिक्स कयो आहे। मसालो मां मिक्स सभु करे छॾियो आहे। हिन में सौंफ बि आहिनि, ज़ीरो बि आहे, हल्दी आहे, चाट मसालो आहे, अच्छा, लूणु आहे, इहो सभु मिक्स करे पोइ अधु हिन में विझे थो, अधु हाणे हिन जो जेको पटाटा आहिनि इन्हनि में विझो, पोइ हिननि खे फिलिंग करे पोइ हुनजा कटलिस में न पियो आप सब मसाला अॼु सभु विझी छॾिया mix- सब मिक्स करे जेके बि दुनिया जहान जा मसाला आहिनि, अॼु अली चई मां तव्हांखे चटपटी शइ खाराए छॾियां। हर कंहिंजी रेसिपी पंहिंजी आहे। मां कोशिशि कंदो आहियां त घर जे मसाले सां ठाहियां ऐं पंहिंजी रेसिपी। न, इहा सुठी ॻाल्हि आहे, ॾाढा सुठा तव्हांखे खुशबू ई एॾी आई आहे जो न माशाल्लाह, ऐं वरी जॾहिं साथ हुजे शफ़क़ कुकिंग ऑयल जो त पोइ क्या ही बात है। आगाज़ नई सुबह का काफ़ी लाइट वेट आहे ऐं तव्हां हिन खे डेली बेसिस ते यूज़ करे सघो था। तव्हां कुकिंग हिन में कयो, तव्हांखे मज़ो ईंदो। ही इलाही ज़बरदस्त कुकिंग ऑयल आहे, तव्हांजे स्किन जे लाइ, तव्हांजी हेल्थ जे लाइ तमामु सुठो आहे। त जॾहिं बि तव्हां कुकिंग कयो, शफ़क़ कुकिंग ऑयल में ज़रूरु मानी पचायो। त बिल्कुलु ही मां चाहींदसि त हिकिड़ो दफ़ो जेको आहे तव्हां स्क्रीन ते ॾेखारियो जेकॾहिं। पटाटा अधु किलो हुआ, हिनखे बॉइल कयो अथमि, हुनखे मैश करे पोइ हिन में ब्रेड क्रम्स आहे, धाणा, फूदनो ऐं जेको मसालो तव्हांखे हींअर ॿुधायमि इहो मिक्स कयो अथमि। ऐं पोइ हाणे हिन जूं टिकियूं ठाहींदासीं, अंदरि फिलिंग करे ऐं पोइ तव्हांखे इनशाला फ्राई करे ॾेखारींदासीं। इंशाल्लाह। त बसि तव्हां हिनखे कंटिन्यू कयो, मां वरी सां तव्हांखे जॉइन कयां थी। त असांजा गेस्ट बि वेठा आहिनि, उन्हनि सां बि कचहरी करणी आहे ऐं शोभी भाई बि आहिनि, तव्हांजो गानो बि आहे। शोभी भाई खे बि अॼु जेको असां थोरी प्रैक्टिस कराईंदासीं गाने जी वरी सां, छो त इलाही ॾींहं थिया आहिनि शोभी भाई खां बि असां गानो न आहे ॿुधो। त शोभी भाई आज रेडी हो जाए बसि आज आप। इंशाल्लाह। अच्छा, उहे बि जेको माण्हू थकी अचे न त उनखे इहो सरप्राइज़ ॾिजे, ओचितो चइजेसि। न मां त शोभी भाई सां ॾाढी कंदी आहियां, मां त ॾाढी कंदी अथमांसि। वीचारो कुझु चवंदो आहे, वेठो ॿुधंदो आहे, ॾिसंदो आहे। अच्छा आपा, मूंखे इहो ॿुधायो त तव्हां उते जेके बि शयूं शूट्स में यूज़ कयूं आहिनि, प्रॉप्स वग़ैरह, त उहे त तव्हांखे अरेंज करण में काफ़ी प्रॉब्लम थियो हूंदो डायरेक्टर खे ऐं तव्हां सभिनीनि खे? बिल्कुलु न, ही जेको हाणे हुसैन शेख वारी सीरियल आहे उन में वाक़ई हुनखे प्रॉब्लम थियो। उमरकोट मां, थर मां ऐं कुझु घरनि मां, जीअं असांजा हाणे हिते फैशन वारा पींघा अची विया आहिनि हलिया असांजे घरनि में जेके आहिनि, जेके सिंधी टिपिकल झूला हूंदा हुआ उहे हाणे नथा मिलनि। अच्छा, हाला में बि तव्हां वञो त तव्हांखे हू झूला मिलंदा, लेकिन असांजा जेके सिंधी झूला हूंदा हुआ उन्हनि ते हथ सां टिकूं हणी वेंदियूं हुयूं, हथ सां ई उन ते कलर थींदो हुओ, उहे झूला मिलनि। पर हुसैन उहो बि अरेंज कयो, कंहिंजे न कंहिंजे घर में पियल हुयो, उहो बि मिली वियो हलियो। ऐं काफ़ी अहिड़ियूं शयूं आहिनि, जीअं ॾोई आहे, ॾोई जी ख़बर न आहे त ॾोई छा हूंदी आहे। असां अॼुकल्ह चिमचा यूज़ कंदा आहियूं, त अहिड़ियूं शयूं जेके आहिनि से ॿार जे मुंहुं जे में विझंदो आहे देमदार में, उहो मिलणु ॾुखियो आहे। हा, मुंहुं रख, उहा मिलणु ॾुखी हुई। त उहे अरेंज करणु त ज़ाहिर आहे हुनखे हिकिड़ो प्रॉब्लम थियो हूंदो। बिल्कुलु। ऐं बाक़ी जेके असीं मायूं आहियूं से त चवंदा आहियूं त गज आहिनि ऐं घघरा आहिनि, इहे त बिल्कुलु। इहो ॻाल्हि मां तव्हांखे ज़रूरु पुछणु चाहींदसि, छो तव्हां सभिनी जो गेटअप मां ॾिठो आहे, ॾाढो सुठो आहे। कॉल बि वठंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम सलाम। मोहम्मद नवाज़ लाशती शहदाद कोट मां। जी जी, कहिड़ा हाल आहिनि भाउ तव्हांजा? ठीकु आहियो? खैर अदी ॿियो खैर आहे? अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक। अॼु त अदी प्रोग्राम लॻाए छॾिया अथव। थैंक यू। असांजी अदाकारा नसरीन नाज़ जी जी, प्रोग्राम ॾिसंदा था अचूं। महिरबानी ख़ुशि रखंदुसि मौलास। आमीन। सलामती ॾींदुसि। अदी ख़ुशि आहे न? बिल्कुलु ठीकु ठाक। भाउ तव्हां कीअं आहियो? तव्हांजूं मोहबतूं, तव्हांजो प्यार ई आहे जो हलो पिया। आयासीं ॾींदो तव्हांजो तमामु, तव्हांजा सुठा प्रोग्राम। तव्हांजी फिल्म बि हुई बरसात, बरसात जी राति रिलीज़ कई। बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। अदा अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे। हा, त रिकॉर्डिंग जे सिलसिले में त माना सॼो सिंध घुमियो आहे, का घिटी असां बि न छॾी आहे। जी हा, त हा, हिते आयुसि, रिकॉर्डिंग ते आयुसि। वॾी महिरबानी, पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़। अल्लाह हाफ़िज़। सर, तव्हांजो पॉलिटिक्स सां बि वास्तो आहे?
स्वीडन में? हाँ, स्वीडन में हीअं त हिकिड़ी पार्टी आहे असांजी, तव्हां चओ त काफ़ी नई पार्टी आहे, मगर स्वीडन में तव्हांखे ख़बर आहे कि कई कहिड़ा मसाइल आहिनि जो अक़लियतनि जे हवालनि सां तशवीश माण्हू खे थिए थी। स्पेशली तव्हां अगरि मुसलमाननि जी ॻाल्हि कयो त नाउज़ बिल्ला कोई स्वीडन में जेको क़ुरान नज़र आतिश कया विया हुआ, उन खां पोइ मुसलमाननि जेको आहे मुसलमाननि जे अलावा माइनॉरिटीज़ जेतिरी आहे उहो मिली पंहिंजे तहफ़ुज़ात जे लाइ हिकिड़ी नई पार्टी ठाही आहे, जो नाम आहे पार्टी ऑफ न्याज़। हिन साल इंशाअल्लाह इलेक्शन में हिसो बि वठूं पियो, पोइ ॾिसूं था छा बहितरी करे सघूं। इंशाअल्लाह सर, इहो त तव्हां मतिलबु सुठो कमु कयो आहे ऐं असांजो फ़र्ज़ बि आहे त असां पंहिंजे दीन ईमान ऐं माल जी पाण हिफ़ाज़त कयूं, छो त कोई ॿियो अची हिफ़ाज़त न कंदो, असांखे पाण ई करिणो पवंदो। ऐं ज़ाहिर आहे असां अगरि पंहिंजी जॉब्स जे सिलसिले में या स्टडीज़ जे सिलसिले में ॿाहिरनि मुल्कनि में वञूं था त उहो असांजो पंहिंजो फ़र्ज़ु आहे त असां पंहिंजे इस्लाम खे ज़िंदा कीअं रखूं ऐं उनजी हिफ़ाज़त कीअं कयूं। खोड़ केसिस ॿुधण में ईंदा आहिनि, काफ़ी शयूं ॾिसण में ईंदियूं आहिनि, त उन्हनि शयुनि खे पोइ तव्हां कीअं फेस कंदा आहियो? असल मसलो ये या तो इंसान खामोशी इख्तियार करे तो या रेजिस्ट करे तो। रेजिस्ट अगर अग्रेशन में माण्हू कंदो आहे ना, उन जो रिजल्ट कोन निकिरंदो। स्पेशली जेको सिविलाइज सोसाइटी आहिनि, स्पेशल यूरोप जी अगरि माण्हू ॻाल्हि करे त उते पाण पाकिस्तान वारो रिवायती एहतिजाज कोन था करे सघूं, टायर ॿारणा, इमलाक खे नुक़सानु पुॼाइणु, ही उते जो रिवाज न आहे। उते तव्हांजी हर फरियाद ॿुधी वञे थी, मगर तव्हां तहरीरी तौर ते शिकायत जमा करायो। ऐं पाकिस्तानी जो जेको वॾो मसइलो इहो आहे त पाकिस्तानी ना त पाकिस्तान में सियासत में हिसो वठनि था, ना ही पाकिस्तान का ॿार। त पाकिस्तानी कम्यूनिटी पंहिंजा मसाइल हीअं ई हल करे सघे थी, अक़लियतूं पंहिंजे मसाइल जा हल हीअं ई कढी सघनि था अगरि ऐवाननि तक उन्हनि जी रसाई थिए। सियासत में हिसो वठो, पंहिंजा मौक़िफ़ ॿुधायो उन्हनि खे, चाहे मक़ामी लोकल मसइला हुजनि, चाहे कश्मीर हुजे, फ़लस्तीन हुजे, बर्मा हुजे, इन तमामु मसाइल खे पाण हाईलाइट करे सघूं था तहरीरी शिकायत जे तौर ते। सही। ऐं सर हींअर जेके जंगी हालात आहिनि रूस ऐं रशिया जा, सॉरी रशिया थी चाहे यूक्रेन जा, त उन ते यूरोप ते छा असरात पवंदा उन जा? पोस्ट कोविड हिकिड़ी स्टोरी क्रिएट कई वई आहे, ऐं स्टोरी इहा त मुसलमाननि खे पहिरीं इलाही मज़लूम पेश कया आहिनि मीडिया में, मज़लूम हुआ बि मुसलमान, त हाणे हिकिड़ो नओं सिनेरियो आयो आहे त सिर्फ़ु मुसलमान मुल्कनि ते ई हमला कोन थींदा आहिनि, ईसाइनि जे मुल्क ते बि हमला थींदा आहिनि। ठीकु आहे, हिकिड़ो हीअ कॉन्स्पिरेसी आहे। ॿियो हीअ त हींअर एटमिक पावर आहिनि तक़रीबन तमामु ममालिक जेको वॾा वॾा आहिनि, एटमी जंग थी कोन थी सघे, आलमी जंग जो कोई चांस कोन आहे। बसि हीअ हिकिड़े क़िस्म जो थ्रेट आहे दुनिया जे अंदरि इन्फ्लेशन ऐं जेतिरा पंहिंजा नुक़सान थिया आहिनि कोविड में उनखे कंपनसेट करण जो हिकिड़ो लाहे अमल आहे। पर सर तव्हां छा था सम्झो त हींअर सभु मुल्क जेतिरा बि आहिनि, छा उहे इन पोज़ीशन में आहिनि त जंग विढ़नि? जंग को बि जंग जेको आहे उहो ख़तमु थिए थी टेबल टॉक ते। ऐं यूक्रेन जो जेको मसइलो आहे, यूक्रेन सां टेबल टॉक रशिया कॾहिं बि कोन कंदो। उनजी वजह इहा त यूक्रेन जेको आहे उन लेवल जो कंट्री न आहे, त टेबल टॉक जे लाइ यूरोपी यूनियन जो सहारो मिलंदो यूक्रेन खे, उनजे बाद मसाइल हल थींदा। पोइ हिकिड़ो पार्ट ऑफ द लैंड उनखे मिली वेंदो रशिया खे कि भई हिन ते असां कब्ज़ो कंदासीं, तॾहिं असां पंहिंजा मामला। बट आई थिंक दे वर द पार्ट ऑफ रशिया। हा, मगर उहो जहिड़ो पाकिस्तान में मादनियात ऐं मादनी वसाइल आहिनि, हीअं यूक्रेन में काफ़ी आहिनि, त उहो जेको पीस ऑफ लैंड आहे उनखे रशिया हमेशह कैप्चर करणु चाहींदो, ऐं उतां खां गेटवे आहे यूरोप जो। हींअर स्वीडन खे वॾो थ्रेट आहे, फिनलैंड खे, नॉर्वे खे रशिया जो वॾो थ्रेट आहे। स्वीडन जी जेको आर्मी आहे उहो नेटो में न आहे, ऐं हींअर स्वीडन में जेको मुंहिंजो पंहिंजो मुल्क आहे उते इहा हाल आहिनि की माण्हू मेडिसिन जमा करे पंहिंजे घर में रखी छॾनि, मार्केट में मेडिसिन गायब थी थिए, छो त रशिया प्यूटन धमकी ॾिनी आहे की अगरि तव्हां नेटो जी तरफ़ ईंदा त असां तव्हां ते बि हमिलो कंदासीं। अगरि स्वीडन ते हमिलो थिए थो त आलिमी जंग आहे, लेकिन आलिमी जंग जी तरफ़ मामला वेंदा कोन। मतलब ये हालतूं हर जाइ ते आहिनि, मेडिसिन वारी शयूं बि हर जाइ ते आहिनि। हिते पाकिस्तान में त असां ॿुधंदा रहंदा आहियूं, पर उते बि इहा हालत पाकिस्तान में त ख़ैर आहे ई आहे, पर जिथे किथे ऐं वरी ॾिस जिथे किथे माना इंसान जो दुश्मन आहे। हाणे जंग थी थिए त इंसान ई इंसान खे मारे थो, जिथे किथे इहा हाणे जीअं पाण वटि ॾिसो पंहिंजाइप ख़तमु थी वई आहे, हर माण्हू मुंहुं साम्हूं छा आहे पोयां छा आहे, पर इहो जिथे किथे हाणे हीअं थी वियो आहे। माफ़ी ॾे, छो जो इंसान अॻिते जो नथो सोचे। त मां अॼु आहियां, पोइ अलाए कलाक खां पोइ हूंदुसि बि अलाए न, इहा ॻाल्हि त सोचे ई नथो, ऐं ख़बर सभु आहे। बिल्कुलु। ते कॉल बि वठंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम।
वालेकुम सलाम बहन पे तो तव्हां जी पूरी टीम खे अलीगुल भट्टी जे तरफ़ां सलाम बहन। वालेकुम सलाम, कहिड़ा हाल आहिनि भाउ, ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, अॼु त भेण तव्हां रोज़ अॻु वधीक दिलि ख़ुशि करे छॾी आहे। आपा जेको आहे असांजी सिंध जे सभु भाइरनि जी भेण वॾी वेठी आहे। मां सदके जी जी आपा ऐं अॼु किरण अॼु डायरेक्ट भेण सां ई ॻाल्हाइणु चाहींदुमि, मादर सां गॾु तव्हां जी जी भाउ, बिल्कुलु बिल्कुलु ॻाल्हायो ॻाल्हायो तव्हां। अस्सलाम वालेकुम अदा। भेण ख़ुशि आहियो? बिल्कुलु ठीकु ठाक, तव्हां कीअं आहियो? ॿारड़ा बचड़ा सभु कीअं आहिनि? ख़ुशि? तव्हांजा जे लाइ मां दुआ हथ खणी दुआ कंदो आहियां। चक्रा ऐं तव्हां ऐं आदिशा नाथ भट्टी, मां बि भट्टी आहियां। बिल्कुलु बिल्कुलु असांजा कुझु अदाकार अहिड़ा आहियो जेके असांजे हर माण्हू जी दिलि ते तव्हांजो घर आहे। बिल्कुलु। ऐं तव्हांजो ई आपा जे जेको पाण में नोक चेक जा कंहिं ड्रामे में हूंदी आहे, एॾी त मज़ेदार हूंदी आहे। आपा एॾी मज़ेदार हूंदी आहे। मां बसि हीअं चवंदुसि त मौला तव्हां जहिड़ा जेको अलाह करे थींदा लेकिन को नवां अचनि कि तव्हां जहिड़ा ई हुजनि, अलाह तव्हांखे लंबी ज़िंदगी ॾिए। मूंखे ॾाढी ख़ुशी आहे कि रंगन भरी शाम ते चैनल केतिरनि ते जो तव्हां जहिड़ी शख़्सियतुनि खे घुरायो अथनि। अदा लख थोरा तव्हांजा, वॾी महिरबानी, तव्हां एॾियूं मोहबतूं। तव्हां असां फ़ख़्रे सिंध आहियो, अभी आपा तव्हां फ़ख़्रे सिंध आहियो। मां ईअं चवां त असांजी सिंध जा तव्हां जेको सरमाया आहियो भेण। माशाल्लाह यकीन कंदो तव्हां जॾहिं एॾी शुरू दुआऊं एॾी असांखे मोहबत पाबो सां असांखे ॻाल्हायो था त दिलि वॾी थी वेंदी आहे। ऐं इहे साॻियूं दुआऊं मुंहिंजूं हर बचे बचे लाइ आहिनि। अभी जेका तव्हां अगरि ॻाल्हि कई कि ओरिजिनल शयूं ख़तमु थी वियूं, इहा हक़ीक़त आहे, प्यार न रहियो आहे। तव्हां ई कुझु टीवी जे ज़रिए भेण माण्हुनि जे चेहरे ते मुस्कुराहट आणियो था, या ड्रामे जे ज़रिए का नसीहत पहुचायो था। ऐं बिल्कुलु अॼुकल्ह एॾी खफ़ा खफ़ी आहे, हर माण्हू पंहिंजे घर ई सही था चओ, भेण सही था चओ। अॼुकल्ह कुझु वाक़ई नफ़्सा नफ़्सी हर माण्हू पंहिंजो सोचे थो, ॿिए कंहिंजो कोन थो सोचे। हर असल छा कजे भेण, मां बि ईअं चवंदुसि, मां बि पंहिंजे बचनि जो सोचंदो बसि उन्हनि जे लाइ इहो चइजे प्रोग्राम कंदी आहे, बोरियत दूर थी वेंदी आहे। सही था चओ, सही था चओ। ख़ुशि रखे तव्हांखे भेण, मौला तव्हांखे आबाद रखे। अभी को नओं ड्रामो या को नओं प्रोग्राम बिल्कुलु बिल्कुलु अदा, बिल्कुलु ॿ टे सीरियलूं इंशाल्लाह हाणे नेक्स्ट मंथ खां इंशाल्लाह शुरू थी वेंदियूं। महिरान चैनल ते भेण जेको आहे सो कैंपेन में ॾाढी सुठी कई हो, जेको वग़ैरह ॾाढा जेको तव्हां सुठो हिकिड़ो प्रोग्राम हलियो तव्हांजो, उहो ॾाढो कामयाबु थी वियो भेण। इंशाल्लाह वरी बि गॾु आहियूं। अॼु केतिरनि ते अचिजो, हाणे कॾहिं पर असांजे केतिरनि ते अचिजो। बसि इंशाल्लाह हाणे हिते प्रोग्राम इहो शुरू कंदासीं इंशाल्लाह। थैंक यू भाउ, पंहिंजो ख्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़, अल्लाह हाफ़िज़। ॾिसो आपा बिल्कुलु ॾिसो न मोहबत आहे। ऐं ॿी वरी ॻाल्हि ॿुधाईंदे किरण त जे इंसान में निवड़त आहे न, उहो कॾहिं ॾुखियो ॾींहुं न ॾिसंदो, अलाह जो उन सां साथ हूंदो। निवड़त ॾाढी ज़रूरी आहे, चाहे उहो नंढो हुजे वॾो हुजे, तव्हां उनखे पंहिंजो कयो। मूं काफ़ी जॻह ते इहे ॾिठो आहे त असांजा जेके बि कहिड़ी बि फील्ड सां उनजो वास्तो आहे, कुझु बि आहे, त हू हिकु ॿ दफ़ो कमु कनि था, उन खां पोइ चवनि था बसि जे कुझु थियासीं असीं थियासीं। ईअं न आहे। पोइ उहे हर ॻाल्हि खे पंहिंजे रब खे बि विसारे वेठा आहिनि, हर कंहिंखे सलाम दुआ जे क़ाबिल बि न छॾियो अथनि, त पोइ उहे माण्हू कॾहिं बि अॻिते न वधंदा। इहा मोहबत आहे, प्यार आहे, ख़ुलूस आहे, इन्हनि जूं दुआऊं आहिनि जो अॼु असां हिते बीठा आहियूं। हाणे ॾिसो ही शख़्स असांखे दुआऊं था कनि त असांजो फ़र्ज़ु थिए थो त असांखे ॿाहिरि मिलनि, असां इन्हनि सां पाबो सां मिलूं, घर में वेही इन्हनि जे लाइ हथ खणी दुआ कयूं, त ॾिसो रब असांजे दर ते कीअं थो ख़ुशि आहे। बेशक बेशक सही था चओ आपा। ऐं मतिलबु अॼुकल्ह जीअं तव्हां ॾिसी रहिया आहियो, पहिरियां जेको टाइम हुयो ऐं हाणे वारो जेको टाइम आहे, केतिरो डिफरेंस अची वियो आहे। पहिरियां असां जॾहिं कमु कंदा हुआसीं सभई मिली करे, हिकु फैमिली वारो हिकिड़ो माहौल लॻंदो हुयो। ऐं अॼुकल्ह जेको आहे कमु करण में बि इलाही चेंजिंग्स अची वई आहिनि। तमामु घणी चेंजिंग अची वई आहे। ऐं मूंखे त हैरत थींदी आहे, ख़ासि तौर ते ज़ाहिरा ई थींदो आहे त हिकिड़ा माण्हू असां आर्टिस्ट आहियूं, पाण में गॾु कमु कयूं था, उते असां खिली ॻाल्हायूं था, वरी जॾहिं ॿिए थोरो ई अॻिते मानी था खाऊं या किथे, त उते ई वेठा हिक ॿिए खे अहिड़े अजीब नज़रुनि सां ॾिसूं ॼण त सुञाणूं कोन था, त ॾुख थिए थो इन ॻाल्हि ते त छा आहे। जी असां सवेरे नालो त ऑब्वियसली न खणंदासीं, पर जेका ॻाल्हि कयूं पिया त उन्हनि जा बि रुख असां ॾिठासीं, बिल्कुलु रुख ॾिठासीं उन्हनि जा। ऐं उहे ईअं न सम्झनि त असांजी इहा नेकी थी थिए,
ऐं चवां थी नसरीन कंहिंसां जेकॾहिं सुठी नथी हले त नसरीन इहो न सम्झे त अॻिलो मुंहिंजी नेकी कंदो। ज़ाहिर आहे अॻिते वञी गिरा, छो जो मूंखे ख़बर आहे न त मां हुन सां सही नथी हलां, त ज़ाहिर आहे अॻिलो मुंहिंजे लाइ छा सोचींदो हूंदो। तंहिंजे करे बाबा अलाए केतिरी ज़िंदगी आहे, छा आहे अॻिते जे लाइ। इंशाल्लाह ते बि कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी भा केरु पियो ॻाल्हाए? माण्हू सभु न सुहिणा पखी सभु न कंहिंखे मां अचे पोइ ॿाहिरि जी तालापुर कराची चनेसर ॻोठ खां उस्ताद गुलज़ार अली सोलंगी जो सिक भरियो सलाम। वालेकुम अस्सलाम। कहिड़ा हाल भा, ठीकु आहियो? अॼु बिल्कुलु ठीकु ठाक आहियां। तव्हांजो प्रोग्राम तमामु सुठो आहे। अॼु ॿई महिमाननि खे असीं पहिरीं भलीकार चवंदासीं, ख़ासि तौर ते अदी नसरीन नाज़ खे। थैंक यू। कीअं आहियो भाउ? ठीक ठाक। नसरीन जा तमामु सुठा ड्रामा बि ॾिठा आहिनि ऐं रेडियो ते बि कंपेयरिंग असां ॿुधंदा हुआसीं नंढे हूंदे खां। ऐं होस्टिंग बि तमामु सुठी बि करे सत्संग श्रृंगार प्रोग्राम में। माशाल्लाह, वॾी महिरबानी, लख थोरा मुंहिंजे भाउ जा। अल्लाह पाक तव्हांखे सलामत रखे। बसि दुआउनि में यादि कंदा कयो। बसि असांखे बि अदी तव्हां दुआनि में यादि कंदा कयो। तव्हां तमामु सुठी आर्टिस्ट आहियो असांजे मुल्क जूं, ऐं सिंध जी सकाफ़तूं जेके तव्हां पेश कंदी हुयूं उहे लाजवाब हूंदियूं। बिल्कुलु बिल्कुलु इनशाअल्लाह। ऐं हर दुआ में मां त सभिनीनि जे लाइ दुआ कंदी आहियां, ऐं इहे दुआऊं ई आहिनि जो असां अॼु ताईं हलूं पिया। थैंक यू भाउ, पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़। सर मां तव्हांखां इहो पुछणु चाहींदसि त असांजी जेका यूथ आहे उन खे जेको आहे करियर काउंसलिंग जी तमामु घणी ज़रूरत आहे, त उहा कीअं कजे? पाकिस्तान जो बुनियादी मसइलो जेको आहे उहो करियर काउंसलिंग जो ई आहे। अगरि पाकिस्तान जी 70-75 साल तारीख़ खे तव्हां ॾिसो त पाण वटि आहे ट्रेंड सिस्टम। ट्रेंड यानी अगरि को डॉक्टर जे पेशे मां हैंडसम सैलरी पियो खणे त हर हिकु डॉक्टर बनण जे चकर में हूंदो। डॉक्टर एतिरा थी पिया इन्हनि चकर में कि हर गली मोहल्ले ते हिकिड़ो क्लिनिक क़ाइमु आहे। पोइ हिन खां पोइ ट्रेंड आयो पाण वटि वकीलनि जो। हेॾा वकील थिया, अॼु वकील वेचारा सुज़ुकी लॻाए स्टाम्प पेपर सेल पिया कनि सिटी कोर्ट जे ॿाहिरि। हुन खां पोइ कॉमर्स जो आयो दौरु। त कॉमर्स जो दौरु हीअं आयो त हर माण्हू पान वारा बि अॼु MBA करे वेठा आहिनि। त हीअ जेको आहे करियर काउंसलिंग जो फुक़दान आहे। पाण तलाश कोन था करियूं कहिड़े सेक्टर में पाण खे जेको आहे अप्रोच करणी खपे, छो त डिमांड एंड सप्लाई जो जेको इन जे अंदरि सिस्टम आहे उहो लागू थींदो आहे। जिन पेशे में डिमांड हूंदी आहे उन ते माण्हू फोकस करे त सैलरी बि सही थींदी ऐं मुल्क जे अंदरि बेरोज़गारी खे ख़तमु करण में मौक़ो मिलंदो। करियर काउंसलिंग बाक़ाइदा जेको आहे स्कूल जो हिसो हूंदो आहे। अगरि तव्हां स्वीडन जी ॻाल्हि करियो त असां स्वीडन में जेका आहे असांजे ॿारनि खे हिकिड़ो स्पेशल करियर काउंसलर हूंदो आहे स्कूल में, जंहिंखे कुरातुर चवंदा आहिनि असांजी ज़बान में। उते हू हर क़िस्म जी गाइडेंस ॾींदो आहे कि तुंहिंजो स्ट्रॉन्ग जेको क्वालिफिकेशन जो पार्ट आहे उहो कहिड़ो आहे ऐं मार्केट में हिन वक़्तु कहिड़ी जॉब्स अवेलेबल आहिनि, तोखे कहिड़ो पेशो चूज़ करणो खपे। त करियर काउंसलिंग बेसिकली स्कूल सां पाण खे स्टार्ट करणी खपे। टीचर ट्रेनिंग प्रॉपर ॾियो, टीचरनि खे सम्झायो कि हिन वक़्तु मार्केट में छा ट्रेंड आहे, तंहिंजे ज़रिए पाण करियर काउंसलिंग इफेक्टिव करे सघंदा आहियूं। सही, ठीकु सही। त बि कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी केरु पियो ॻाल्हाए? जी हाँ मुर्क ॻाल्हायां पई। जी मुर्क, कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? जी अल्लाह जो शुक्र आहे। आप तव्हां ठीकु आहियो किरण आंटी? अल्हम्दुलिल्लाह ठीकु ठाक। जी बेटा छा चवणु चाहींदव? असां तव्हांजा जेको महिमान आहिनि सां ॻाल्हाईंदासीं। ॻाल्हायो। अस्सलाम वालेकुम मुर्क। वालेकुम अस्सलाम। मुंहिंजी मुर्क मुर्कंदी रहे। कीअं आहे मुर्क? माशाल्लाह ठीकु ठाक। प्रोग्राम हेलो मुर्क, प्रोग्राम कीअं थो लॻे? माशाल्लाह जाम सुठो लॻे पियो। हाँ, ड्रामा ॾिसंदी आहे? जी जाम ॾिसंदा आहियूं। हाँ ऐं धरती ते ईंदा आहियो, तव्हां ॻाईंदा आहियो, उहो बि जाम सुठो लॻंदो आहे। हा न, सही आहे। माण्हू हमेशह कंहिंखे ख़ुशियूं ई ॾे। कोशिशि कंदी आहियां त तव्हांखे ख़ुशियूं ॾियां। अल्लाह जो शुक्र आहे, सभु ठीकु आहिनि। अल्लाह करे ख़ुशी हुजी। भला ॿुध ॻाल्हि ॿुध मुर्क, इहे धरती ते एॾा सेहरा थो ॿुधा, भला कहिड़ो सेहरो तोखे यादि आहे? कुझु न कुझु ॿुधाए, कुझु न कुझु ॿुधाए छॾ। मूंखे यादि कोन्हे न। चलो सही आहे, ठीक आहे, वरी कॾहिं यादि करे ॿुधाइजां। किरण खे ॿुधाइजां। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़। जी व्यूअर्स, आई होप त तव्हां एंजॉय कंदा हूंदा। वक़्तु हिकिड़ो ब्रेक जो, जल्दी वापसि था अचो।
शेफ व्यूअर्स बि तव्हां साम्हूं हाज़िर आहियूं ऐं जॾहिं त काई शइ असांखे कुक करणी आहे स्पेशली फ्राई करणी आहे त उनजो ज़बरदस्त जेको टेस्ट ईंदो उहो शफ़क़ कुकिंग ऑयल सां गॾु ईंदो छो त असां नई सुबुह जी आगाज़ जेका कंदा आहियूं शफ़क़ कुकिंग ऑयल सां गॾु कंदा आहियूं ऐं हीअं जेके हीअ ज़बरदस्त कटलेट आहिनि असां फ्राई कंदासीं शफ़क़ कुकिंग ऑयल में त बिल्कुलु बिस्मिल्लाह मां बि इहो शफ़क़ इस्तेमालु कंदो आहियां घर में माशाल्लाह ज़बरदस्त आहे छो जो आगाज़ नई सुबुह खां त सुबुह जो जेको ब्रेकफास्ट थींदो आहे तमामु ख़ूबसूरत ज़बरदस्त थींदो आहे हिन ऑयल में बिल्कुलु ऐं असां बिस्मिल्लाह करे छॾी मुंहिंजे ख़्याल में एतिरो इनफ आहे ऑयल ऐं काफ़ी लाइट वेट आहे हेल्दी आहे त तव्हां हिनखे घर में जेको आहे यूज़ कयो बिल्कुलु ऐं ॿारनि खे जेको आहे स्पेशली तव्हां कोई बि फूड ठाहे ॾियो था त हिन में ठाहे ॾियो छो त तमामु हेल्दी ऑयल आहे ऐं स्किन जे लाइ तमामु सुठो आहे मां हर हर चवां थी स्किन लाइ ॾाढो सुठो आहे विटामिन ई इन डी हा बिल्कुलु आहे त मां त ऑयल विझी हिनखे बिस्मिल्लाह करे छॾियो पोइ मां तव्हांजी हेल्प करायां या तव्हां जेको आहे न मां करे सघूं तव्हांजी महिरबानी तव्हां हिकिड़ो कटलेट मां चवां थी त पाण पहिरीं हथनि सां शोभी भाई आप क्यों खामोश हैं कुछ खाने पे कोई गाना होना चाहिए बिल्कुल होना चाहिए कुछ कटलेट्स पे हमें तो कटलेट्स पे गाना अच्छा लगता है कि भाई खाने वालों को खाने का बहाना चाहिए बस जबरदस्त थैंक यू जी तो मैं चाहूंगी कि आप हमें कोई जबरदस्त सॉन्ग भी सुनाएं भी बिल्कुल बिल्कुल कोई दिल में लिए अरमान चला जाता है कोई खोए हुए औसान चला जाता है हुस्न वालों से कह दो ना निकले बाहर देखने वालों का ईमान चला जाता है आँख में थी हया हर मुलाकात पर सुर्ख वारिस हुए वसल की बात पर उसने शर्मा के मेरे सवालात पे ऐसे गर्दन झुकाई मजा आ गया मेरे रश के कमर तूने पहली नजर जब नजर से मिलाई मजा आ गया मेरे रश के कमर तूने पहली नजर जब नजर से मिलाई मजा आ गया बर्क सी गिर गई बर्क सी गिर गई काम ही कर गई आग ऐसी लगाई मजा आ गया मेरे रश के कमर तूने पहली नजर जब नजर से मिलाई मजा आ गया नशा शीशे में अंगड़ाई लेने लगा बज़्म रिंदा में सागर खनकने लगे नशा शीशे में अंगड़ाई लेने लगा बज़्म रिंदा में सागर खनकने लगे मैं कदे पे बरसने लगी मस्तियाँ मैं कदे पे बरसने लगी मस्तियाँ जब घटा दिल पे छाई मजा आ गया मेरे रश के कमर मेरे रश के कमर तूने पहली नजर जब नजर से मिलाई मजा आ गया
बेहिजाबाना वो सामने आ गए, बेहिजाबाना वो सामने आ गए और जवानी जवानी से टकरा गई। आंख उनसे लड़ी, आंख उनकी लड़ी यूं मेरी आंख से देख कर ये लड़ाई मजा आ गया। मेरे रश के कमर, मेरे रश के मैं देख रहा था अली भाई भी गा रहे हैं साथ। अगर मैं आ सकता तो आपको जरूर माइक देता वहाँ, क्योंकि आप हमें इतने मजे की डिशेस खिलाते हैं और आपका बनता भी है। ये मजा आ गया आपके लिए। मेरे रश के कमर तूने पहली नजर जब नजर से मिलाई मजा आ गया, जब नजर से मिलाई मजा आ गया, जब नजर से मिलाई मजा आ गया। जबरदस्त जबरदस्त शोभी भाई छा गए, तुसी तो छा गए। इधर शोभी भाई का आवाज, एनर्जी बहुत ज्यादा है आज, उनकी खुशबू खुशबू जैसे जैसे और यकीन माने और जोश आ रहा था। जैसे जैसे नाक में खुशबू आती जा रही है वैसे 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 आपको एनर्जी मिलती जा रही है ना। सर कीअं लॻो तव्हांखे गानो? असांजा मोस्ट फेवरेट आहिनि माशाल्लाह। थैंक यू। शोभी भाई असांजे शो जी जान आहिनि। असां तरसूं था अहिड़े क़िस्म जे प्रोग्रामनि लाइ उते। पोइ असां लंडन मां स्पेशली सिंगर जेका आहिनि उते दावत ॾियूं था असांजे शहरनि में मुल्कनि में, उते अची कंसर्ट कंदा आहिनि। सर असां पर हे कोन ॾींदासीं तव्हांखे, हीअ असांखे ॾाढो प्यारो। जेको बि माशाल्लाह असां वटि गेस्ट ईंदो आहे शोभी भाई जे लाइ चवंदा आहिनि त ॾाढो सुठो आहे ऐं मतिलबु तारीफ़ कंदा आहिनि, इनवाइट कंदा आहिनि, त असां चवंदा आहियूं सॉरी ही कोन मिलंदो, बाक़ी जेको तव्हांखे वणे खणी वञो केटीएन मां, ही कोन मिलंदो। चलो तव्हांजे करे हिन खे छॾियूं था असांखे। मज़ाक थी कयां सर। त अहिड़ा इवेंट्स वग़ैरह त तव्हां बि हुते कराईंदा हूंदा? बिल्कुलु, चैरिटी इवेंट्स बि थींदा आहिनि, जेको वॾा इदारा आहिनि पंहिंजा पाकिस्तान जा, स्पेशली अखूअ जी ॻाल्हि करियो या इन टाइप जा ॿिया इदारा आहिनि, उहे चैरिटी शो कराइनि था। पोइ वॾा आर्टिस्ट ईंदा आहिनि। कोविड खां पहिरीं नबील शौकत अली अचण वारो, हेरा मानी अचण वारी स्वीडन में, ऐं पंहिंजो रफ़ाकत अली ख़ान अचण वारो। तमामु प्रोग्राम कैंसिल थी विया असांजा, छो त फ्लाइट ऑपरेशन कैंसिल थिया सभु कुझु। त उहो 23 मार्च जो प्रोग्राम हो असांजो, हुनमें चैरिटी बि थी हुई ऐं म्यूज़िकल प्रोग्राम बि थियो। हींअर छा हालात आहिनि कोविड सां रिलेटेड? जेकॾहिं हाणे एंडेमी ते पुॼी वई आहे। तमामु तर वॾा वॾा मुल्क जेको आहिनि यूरोप जा उहे खुली विया आहिनि। ऐं जिन मुल्क मां आहियां स्वीडन में कॾहिं लॉकडाउन कोन लॻियो। असां वटि नॉर्मल लाइफ हुई, मास्क जी ना कोई रिस्ट्रिक्शन हुई, पंहिंजी मर्ज़ी सां मास्क लॻायो, सैनिटाइज़र। छो त स्वीडन जी तमामु आबादी जेको आहे उहो 1 करोड़ आबादी आहे, आबादी कोन आहे। असां वैसे ई 5 मीटर जे डिस्टेंस ते हूंदा आहियूं। जिन शहर में आउं रहां थो 3 लख माण्हू रहनि था। कराची जी आबादी तक़रीबन 3 करोड़ ते पुॼी वई आहे। त पोइ असां वटि माण्हू घटि आहिनि, हुन हिसाब सां असांखे सोशल डिस्टेंसिंग वग़ैरह जो कॾहिं मैटर थियो ई कोन। मतिलबु हुते कोरोना हुयो त सही न? कोरोना हो वॾी मतिलबु अगरि स्कैंडिनेवियाई ममालिक जेको आहिनि, डेनमार्क, फिनलैंड, नॉर्वे, उन्हनि जे हिसाब सां जेको रेशो डेथ जो रेशो स्वीडन जो हो काफ़ी वधीक हो। मगर पोइ बि छो त हिन जो सोल्यूशन कोन हो। स्वीडन जेका आहे उहो हर्ड इम्यूनिटी जी तरफ़ वियो। उहो चईं की हिन जो को सोल्यूशन कोन आहे। सोल्यूशन इहा आहे त पाण खे हिन सां फाइट हीअं करणी आहे त हर्ड इम्यूनिटी क्रिएट करणी आहे। तो जॾहिं बि दुनिया में को वबा आई आहे पोइ हर्ड इम्यूनिटी सां ई ख़तमु थी आहे। मामूली नज़लो ज़ुकाम जेको पाण अॼु चऊं था उहो बि को ज़माने में वबा ई हुई। सही। त हाणे त सर इहो पार्ट ऑफ लाइफ थी वियो आहे। पार्ट ऑफ लाइफ आहे बिल्कुलु। हिते त असां सोशल डिस्टेंसिंग ऐं जेको मास्क पाए एतिरो बेज़ार थी विया आहियूं जो मां त इन इंतज़ार में हूंदी आहियां त अॼु अनाउंसमेंट ते त मास्क फ्री थी वियो आहे कराची मां, त सभिनि खां पहिरियों त मां लाइ फिटी असां वटि वैसे ई मास्क फ्री आहे। 83% जेको आहे वैक्सीनेशन थी चुकी आहे हिते स्वीडन में। पाकिस्तान में मसइलो इहो आहे वैक्सीनेशन कोन थी थिए, कॉन्स्पिरेसी वधीक आहे। ऐं पाण वैक्सीनेशन करायो, मूंखे कोरोना थियो ख़बर ई कोन पई। आफ्टर वैक्सीनेशन नॉर्मल 2-3 ॾींहं जो नज़लो ज़ुकाम बुखार बसि हीअ ई हो। उहो इन जे करे छो जो 75% जेको आहे तव्हां जी बचत थी वञे पई वैक्सीन जे करे। असांखे जेको थियो उहो वैक्सीन खां पहिरियां थियो, पर उन जो बि शायदि सिम्टम्स एतिरा घटि हुया छो जो असांजो इम्यूनिटी सिस्टम हाई हुयो, बिल्कुलु लो न हुयो। इन जे करे लो सिम्टम्स हुया, ख़बर ई न पई ऐं जस्ट इहो टेस्ट वियो ऐं स्मेल हली वई, अदरवाइज़ वी वर ओके। कुझु माण्हुनि खे ईअं बि थियो आहे, उहो शायदि इम्यूनिटी बूस्ट हुयो उन्हनि जो। हीअं ई आहे बिल्कुलु।
इन जे करे हिते बि कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी भाउ केरु पियो ॻाल्हाए? अभी गुलरेज अली पेंडो ॻाल्हायां थो लाड़काणे खां। जी जी भाउ कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुल ठीक ठाक। सादी बहुत बड़ी बात है। ठीक आयो? जी जी अल्हम्दुलिल्लाह भाउ ठीक ठाक। जी अल्लाह पाक तव्हांखे सलामत रखंदो। आप नसरी नाल शुक्रगुजारियूं आहिनि। ॾाढी ख़ुशी थी ऐं आप सां ॻाल्हाईंदासीं। जी जी ॻाल्हायो। बिल्कुल। अस्सलाम वालेकुम अदा। वालेकुम सलाम। कीअं आहियो? ठीक आहियो? बिल्कुल ठीक ठाक। तव्हां कीअं आहियो? मौसम कीअं आहे? लाड़काणो सॼो कीअं आहे? अल्हम्दुलिल्लाह मां भी बिल्कुल ठीक ठाक आहियां। मौसम भी बिल्कुल ठीक ठाक आहे। छो त ॾींहं जे टाइम में थोरी हल्की गर्मी थिए पई ऐं राति जे टाइम में वधीक थधिकार आहे। थोड़ी थधि आहे। ऐं कल्ह हल्की बारिश भी थी आहे त उन खां पोइ मौसम हा ख़बर पई आहे लाड़काणे खां वठी सेवण ताईं बरसात पई आहे ठीक ठाक। हा बिल्कुल बरसात पई। अल्लाह सी रहम कंदो। बस ख्याल कयो पंहिंजे बचड़नि जो ख्याल कयो। अल्लाह पाक तव्हांखे सलामत रखे। यादगिरीअ जी वॾी वॾी महिरबानी रखंदो। हमेशा खुश हूंदो मुस्कुराईंदा रहंदो। आमीन। जी भाउ ॿियो छा चवणु चाहींदो? थोरो गानो ॿुधाईंदुमि। जी जी ॿुधायो। तो खाती बेदार हो खिलदे यार लुढ़कलई प्यालार करे राते खुटी बाकी फुटी पई राते खुटी बाख फुटी पई जह पल वेढ़ई वार लुढ़कलई प्यालार करे तो थैंक यू बा थैंक यू। मेरा प्यार रखजो। अल्लाह माशाअल्लाह हाफ़िज़। अल्लाह ज़बरदस्त। हाफ़िज़। अब तव्हांजो होस्टिंग जो एक्सपीरियंस कीअं रहियो? तमामु सुठो तमामु सुठो। अॻु में शुरू में उहा ई साॻी ॻाल्हि अली वारी त इंसान जंहिं कम खे चवे त मां इहो कंदुसि करे ॾेखारींदुसि। जॾहिं मूं हीउ पंहिंजो प्रोग्राम शुरू कयो त काफ़ी माण्हुनि चयो त सवाल ई पैदा नथो थिए होस्टिंग नसरीन करे। छो जो ड्रामा ऐं ॿियो वरी नसरीन रुगो झेड़ा ई कंदी आहे त इहा होस्टिंग वरी किथां कंदी न करे सघंदी। ऐं ॿियो वरी लाइव प्रोग्राम मुंहिंजो न इनशाला मां कंदुसि। ऐं शुक्र अल्हम्दुलिल्लाह मां 4-5 साल कयो ऐं मज़ो मूंखे इन करे बि आयो जो असांजा जेके माशाल्लाह प्यारा कालर भेनरूं ॿाहिरि इहे मिंट में मूंसां ॻाल्हाईंदा। थोरी थोरी देरि में ॻाल्हाई ऐं असांजो प्रोग्राम वरी एॾो सुठो माना इन में ख़ुशियूं वंडणु। तव्हांजे घर में ख़ुशि आहे। सहरो हिकिड़ो थिए थो त जेका अमड़ आहे उहो सहरो जॾहिं ॿुधे थी त यकदमि हुनखे पंहिंजो बचिड़ो नज़र अचे थो। सही। पंहिंजो पुटड़ो नज़र अचेसि थो त इन खे ॿाह मां झले मां हलंदी आहियां इन जी मां शादी कराईंदसि। त अहिड़े क़िस्म जो जॾहिं प्रोग्राम थिए थो त पोइ असांजूं जेके भेनरूं भाइर आहिनि उहे सभु वेही इन प्रोग्राम खे ॾिसनि था। ऐं वरी जॾहिं शादियुनि जी अॼुकल्ह जी शादियुनि जी सीज़न लॻी पई आहे त उन्हनि ॿारड़नि जा जॾहिं नाला खणिजनि था उन्हनि जे नाले ते सहरो चइजे थो त वधीक ख़ुशी थिए थी। त माशाल्लाह मुंहिंजो इलाही सुठो इलाही सुठो। तव्हांखे छा थो लॻे त इन तरह जो जेको प्रोग्राम तव्हां कयो त उन खां पोइ वरी बि असांजे हिन में कल्चर में कुझु चेंज आई आहे? छो जो हर प्रोग्राम में मां इहो ई चवंदी हुअसि त असां ॾिसो हिते सिर्फ़ु शादी हाल ताईं महदूद आहियूं। कुंवार खे वठी वञूं था उते निकाह थियो रुख़सती थी वई हली। जेके विच जूं रस्मूं आहिनि वन्हाउ आहे बुकी आहे मेहंदी आहे असां टिपिकल अंदाज़ में पंहिंजी कंदा आहियूं। असां जेके आहिनि मटियूं खणी वेंदा आहियूं। असांजी ॼञूं जेके आहिनि से घिटियुनि में बि असांजा दोहलारी वेंदा आहिनि। पोयां असांजूं मायूं जेके आहिनि से पेतियूं खयूं ऐं ॾाज खणी वेंदियूं आहिनि। उहा हिकिड़ी तमामु हिकिड़ी टिपिकल सुठी शादी लॻंदी आहे। हाणे शादियुनि जी का ख़बर कान मानी खाधी सिर्फ़ु मानी खाधी आहे पैसा ॾिना तव्हां निकिरी आयो। रस्म का कान एतिरी थिए थी। त इन प्रोग्राम में असां उन रस्मूं पिया ॾेखारियूं त तोहर जी रस्म जेका थींदी आहे ॿार जी छठी कीअं थींदी आहे त इहे ऐं मुंहिंजे ख़्याल में ऐं इहे प्रोग्राम करण खां पोइ काफ़ी जॻहुनि ते उहे रस्मूं शुरू थी वियूं। हलो ज़बरदस्त। या त हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे। ऐं मां हींअर जेको आहे अली खे चवंदसि त जेको आहे पंहिंजी शादी करे सर्व कयो प्लीज़ असांजे गेस्ट जे लाइ। ऐं माशाल्लाह माशाल्लाह प्रिपरेशन त ज़बरदस्त लॻी रही आहे। वाह 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 आहा इंशाल्लाह खाईंदो तमामु लज़ीज़ आहिनि। न इन में को शक न आहे। लॻनि त ज़बरदस्त आहे। ऐं पोइ खाइण खां पोइ ख़बर पवंदी आहे पा न ॾिसण सां ई हिकिड़ी शइ जी ख़बर पइजी वेंदी आहे। ऐं बिल्कुलु जॾहिं त शफ़क़ कुकिंग ऑयल गॾु हुजे
ऐं उन में जॾहिं सभु शयूं पचनि त पोइ त मज़ो दुबाला ई थींदो न छो त ही शफ़क़ कुकिंग ऑयल जेको आहे नई सुबुह जो आगाज़ कंदो आहे ऐं उन खां अलावा काफ़ी लाइट वेट आहे ऐं हेल्दी आहे स्किन लाइ तमामु सुठो आहे त जॾहिं बि तव्हां पंहिंजी सुबुह जो आगाज़ कयो शफ़क़ कुकिंग ऑयल सां गॾु कयो ऐं शफ़क़ कुकिंग ऑयल में जेको आहे तव्हां सभु खाधो पचायो पंहिंजो इनशाला तव्हां हेल्दी रहंदा ऐं तव्हां फिट रहंदा छो त ही इलाही लाइट वेट आहे ऐं हेल्दी फीलिंग ईंदी आहे हिनखे खाइण खां पोइ ऐं बिल्कुलु आपा तव्हांखे कीअं लॻो बिस्मिल्लाह रहमान रहीम खाने वालों को खाने का बहाना चाहिए करो बहाने सही बात है इसमें प्यार का रंग छलकता है वो जो जीने वालों गैस को बैठे हैं ना जीने उनको का भी दे बहाना चाहिए खाने टिश्यू वालों चाहिएगा। को खाने का बहाना चाहिए वाह शुभी भाई वाह ये प्यार प्लेट में से माशाल्लाह मां हाणे खाई ये ॾिसां इतना देखने में इतना अच्छा जबरदस्त मजेदार लग रहा है डिलीशियस तो खाने में भी वेरी नाइस तमाम सुठो आहे वाकई इन में कोई शक न आहे एॾी Very महिनत nice, सां अली। प्यार सां तव्हां ठाहियो ऐं जे ज़बरदस्त। मोहबत सां तव्हां त ॾिनो मां चाहींदसि त तव्हां पोइ हाणे असांखे गानो बि ॿुधायो जेकॾहिं तव्हां वेठा आहियो त जी हा वेहो ज़रूरु, न तव्हां ज़रूरु न न न न पोइ तव्हांखे पाण खे थोरी जेको आहे न महिनत करणी पवंदी माइक वठिणो पवंदो माइक तव्हां किचन मां खणी अचो उन तरफ़ पियो हा आहे मां किचन न त वरी ॿियो कुझु ठाहिणो पवंदो वेठा हाणे ॻायो तमामु बिल्कुलु, ख़ूबसूरत बिल्कुलु। गानो ऐं मुंहिंजो मशहूरु गानो आहे जी 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 मुंहिंजी एल्बम जो माशाल्लाह टिकटॉक ते बि घणो फेमस आहे त जे सभिनी जणे आप आई आहे मुंहिंजी पसंदीदा माशाल्लाह फनकार आहे माशाल्लाह ऐं शोभी तव्हांजा भाई जी गाना। इजाज़त सां ऐं तव्हां सभिनी खे ॿुधायूं था बिस्मिल्लाह ओ पिरी ओ पिरी ओ पिरी ओ पिरी ओ पिरी ओ पिरी गजब तो लगी कहर तो करी ओ पिरी ओ पिरी ओ पिरी ओ पिरी ओ पिरी ओ पिरी गजब तो लगी ओ पिरी ओ पिरी ओ पिरी ओ पिरी माँ की खा मिठिया जोड़ियां जे चंड खा सूरत सुठिया दीवानो बनाए मुखे तो छड़ी दीवानो बनाए मुखे तो छड़ी गजब तो लगी कहर तो करी ओ पिरी ओ पिरी ओ पिरी ओ पिरी ओ पिरी ओ पिरी पिरी ओ पिरी ओ पिरी ओ पिरी ओ पिरी गजब तो लगी कहर तो करी ओ पिरी ओ पिरी ओ पिरी गजब तो लगी कहर तो करी गजब तो लगी कहर तो करी वाह जी वाह ज़ुल्म करे ज़बरदस्त छॾियो। गज़ब करे ये हूंदा कहर करे। मल्टी टैलेंटेड जेको आहे न असांजा सिंगर कम शेफ माशाल्लाह ज़बरदस्त माशाल्लाह ॿई गुरत माशाल्लाह मानी बि सुठी ठाहे ऐं वरी ॻाए बि ज़बरदस्त घर में बि ॻाए ॻाए जेको मानी पचाईंदा जी जी मुंहिंजी जेको प्रैक्टिस रिहर्सल वग़ैरह किचन में थींदी आहे जो मां जॉब कंदो आहियां मुंहिंजो प्रोफेशनल आहे त पोइ हुते का बि शइ ठाहिणी हूंदी आहे न मूंखे त पोइ किचन में गुनगुनाईंदो बि रहंदो आहियां ऐं यकीन कयो काफ़ी मां कोशिशि कंदो आहियां की हाणे हीअ धुन मुंहिंजी पंहिंजी आहे ओ मां कोशिशि कंदो आहियां त पंहिंजी धुन खे तरजीह ॾियां छो जो काफ़ी जेके मशहूरु गाना हूंदा आहिनि अमूमन हर फनकार उन ते ॻाईंदो आहे सही। त मां उन शइ खां अवॉइड कंदो आहियां ऐं कोशिशि कंदो आहियां पंहिंजी धुन ठाहियां ताकी नवनि माण्हुनि खे नई शइ खां मिले किचन में ईअं चवंदा आहिनि, किथे आ बसर किथे आ मिर्च किथे आ बसर किथे हा आ बिल्कुलु मिर्च बिल्कुलु ईअं थो थिए ईअं ई थो थिए सही था चओ मूंसां गॾु तव्हां यकीन कंदो मूंसां गॾु मुंहिंजो त ॾाढो सुठो दोस्त हेल्पर आहे गुलाम कंबर नालो आहे ऐं मूंखे ॿुधी ॿुधी हू बि फनकार थी वियो आहे माशाल्लाह हाणे वारा बि थी तव्हां वारा वारे में गुड़ हुन में बि अची विया जी जी सर तव्हां वटि अहिड़ा शेफ आहिनि हुते शेफ त असां वटि पाकिस्तानी असां पाण शेफ पाण आहियूं शेफ, सही। बाक़ी सिंगर जेका आहिनि टैलेंटेड ही तव्हां अची सघो था न उतां जा शेफ आहिनि सिंगर
शेफ सिंगर ई कॉम्बो आहे ही कॉम्बो आहे न, तव्हां वटि अहिड़ो कॉम्बो न हूंदो। अगर प्रोफेशनल ना हूंदा बाथरूम सिंगर तो हूंदा न। बाथरूम सिंगर तो हर कोई आहे न। इहो हर कोई आहे ऐं मूंखे उमेद आहे त तव्हां जॾहिं बि वापसि वेंदा हितां त तव्हां मिस ज़रूरु कंदो अॼु जो शो असांजो। लॻे थो सीरियसली तव्हां मिस कंदो, छो जो केटीएन जो पाणी अहिड़ो अथव त तव्हां हिकिड़ो दफ़ो पीतो न त तव्हां मिस ज़रूरु कंदो, ॿीहर तव्हां ज़रूरु ईंदा। ख़ासि तौर ते जॾहिं ॿाहिरि पाण कुझु ठाहींदा त पोइ अली जी मिस ॻाल्हि कंदा यादि अची असां वेंदी। सभिनि खे तव्हां यादि कंदो, इहो त फॉर श्योर थी मां चवां पई। असां सां गॾु कॉल बि आहे। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं पुटु किरण? अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक। केरु पियो ॻाल्हाए? हाँ न तव्हां ठीकु आहे? आप नसरीन सां ॻाल्हाइणो पुटु? जी जी ॻाल्हायो ॻाल्हायो। अस्सलाम वालेकुम अदी। वालेकुम सलाम। आपा ऐं खैरन सां बि ॻाल्हाए बदीन का? ओ खैरन सां कहिड़ा हाल आहिनि? ठीकु आहीं? अल्लाह 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 जो शुक्र आहे, मालिक जा एहसान आहिनि न। किरोड़े अल्लाह करे तूं ख़ुशी हुजे, आबाद हुजे। आमीन आमीन आमीन। ॿार बच्चा सभु ख़ुशि अथव? जी जी अल्लाह जो शुक्र लॻो आहे, मालिक जा एहसान। तो ठीकु आहे? बिल्कुलु बिल्कुलु। ऐं ॾाढी ख़ुशी थी आहे जो प्रोग्राम जे बहाने सां तव्हां सां ॻाल्हि ॿोल थी वई मुंहिंजी। जी 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 माशाल्लाह माशाल्लाह जाम प्यारा पिया लॻो तव्हीं। अल्लाह अल्लाह करे सभई अहिड़ा हुजो। आमीन आमीन सदाई त अदी अहिड़ा कोन रहंदासीं। इहा दुआ करो सदाई अहिड़ा ॾींहं हुजनि, सदाई अली असांखे पचाए पियो ॾे, असीं पिया खाऊं, गाना पिया ॿुधूं। हाँ जी जी। यहाँ जी मुर्की जी अम्मी भी ॻाल्हाया। अच्छा मुल्क जी अम्मी पिया ॻाल्हायो। अच्छा अच्छा जी जी हाँ किरण पुटु अम्मी सही। जी 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 हा छो जो हाणे थोरी देरि पहिरियों मुल्क सां ॻाल्हाए वेठा आहियूं असां। जी जी अम्मी से लाड़की जी अम्मी तूं ॻाल्हाए। हाँ हाँ हलो सुठो आहे न, सुठी ॻाल्हि आहे। ॿियो छा चवणु चाहींदव आंटी? अदी माना अल्लाह जो शुक्र बसि माना तव्हां सां माना ॻाल्हाए माना 20 मिंट ॻाल्हाया, दिलि ख़ुशी थी वेंदी। बिल्कुलु असांजी बि ईअं ई दिलि ख़ुशि थी आहे। आमीन। आपा गॾु आपा नसरीन जे मुंहिंजी बि दिलि ख़ुशि थी आहे। अदी खैरुनिसा तव्हां सां ॻाल्हाए। अदी जी एक्साइटमेंट ॾिसो न। माशाल्लाह अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे ऐं असां बि तव्हां सां ॻाल्हाईंदा आहियूं न त इहा ई ख़ुशी थींदी आहे जेका तव्हांखे पई थिए। हा थैंक यू, पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़। या मोहबत आहे आपा तव्हां सां। बिल्कुलु बिल्कुलु मोहबत आहे, ॿियो कुझु न आहे। हुननि जी एक्साइटमेंट फील पई थिए तव्हां सां ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे, ॻाल्हाए न पियो सघनि, एतिरी एक्साइटेड हुई। इहा मोहबत आहे, हिननि जी प्यार आहे। मां त लख थोरा जेतिरा बि हिननि जा थोरा अदा कयां घटि आहे। हिननि जी मोहबत आहे सच। मां जे कुझु बि आहियां इन्हनि जी वजह सां। बिल्कुलु बिल्कुलु सभिनीनि जे करे आहियूं। ऐं वक़्तु आहे ब्रेक जो, जल्दी वापसि था अचूं। वेलकम बैक व्यूअर्स। वे तव्हां सां हाज़िर आहियूं ऐं बिल्कुलु अॼु थोरी गड़बड़ी थी आहे जो मुंहिंजी अखियुनि मां ॾाढो पाणी निकितो आहे ऐं उनजे करे मुंहिंजो सॼो लाइनर फैलिजी वियो आहे। स्टिल मुंहिंजी अखियुनि मां पाणी पियो थो वहे। उहो हिनजे करे छो जो बसर पको हिकिड़ो बसर को अची वियो हूंदो अहिड़ो। हा त उनजे करे हुई बि मूंखे एलर्जी आहे। असली बसर असली बसर वारे छॾी। ऐं हुई बि घर में मां बसर न कटींदी आहियां, अम्मी खे चवंदी आहियां त बसर कटे ॾे त वधीक सुठो आहे, पर कॾहिं कॾहिं कटणो पवंदो आहे। पोइ इहा ई हालत अॼु ज़ुल्म थियो आहे मूंसां। असांखे बसर वारी का रेसिपी न रखी। हाणे थूम ॾिजांसि। न थूम सां कुझु कोन थींदो आहे। थूम त ईअं मां खाईंदी बि आहियां। जी 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 बिल्कुलु। सर मां तव्हां खां पुछणु चाहींदसि त वधंदड़ इमिग्रेशन जा रुझान जेको आहे उहो पंहिंजे पाण जे मुल्क में मायूसी जो जेको शिकार नौजवान आहिनि हू तलाश कंदा आहिनि सवलो रस्तो त इमिग्रेशन किथे वठी मुल्क खे छॾे ॿाहिरि निकिरूं। जॾहिं इमिग्रेशन जो कॉन्सेप्ट कंहिं बि मुल्क में वधे थो त तमामु टैलेंटेड तबिको मुल्क खां ॿाहिरि हली थो वञे। अॼु अगरि पाकिस्तान जेको आहे इन पसमानदगी जो शिकार थिए पियो, मुंहिंजी वजह इहा ई आहे त तमामु तर स्टूडेंट बनी वञनि था ॿाहिरि ऐं पोइ वापसि कोन था अचनि। इन में को बुराई न आहे। असां बि ॿाहिरि वियासीं, हिजरत जेको आहे उहो अंबिया जो शेवो आहे, नबी पाक बि कई हुई, मगर इन जो मक़सदु हरगिज़ ई न आहे त पाण पंहिंजे मुल्क खे मुड़ी कॾहिं न ॾिसूं। हींअर हायर एजुकेशन कमीशन जेको आहे उहो तमामु घणा स्टूडेंट मोकिली स्कॉलरशिप ते गवर्नमेंट जे, हू विया पढ़ी उतां ग़ाइब, कॾहिं मुल्क मोटी कोन आया आहिनि। चलो उहो बि सम्झ अचे थो, लेकिन तव्हां अगरि पंहिंजी ज़िंदगी बनाए छॾिया आहियो हुते इमिग्रेशन करे त पाकिस्तान जे हवाले सां बि कुझु सोचियो, मुल्क में कुझु डेवलपमेंट कयो, मुल्क जा सिफ़ारती तालुकात बहितर कयो, ट्रेड जा एग्रीमेंट करण जे लाइ कोशिशूं कयो।
हीअ उहे चकर आहिनि जेको वधंदड़ इमिग्रेशन जे रुझान खे रोके बि सघनि था ऐं जेको यूथ जे टैलेंटेड यूथ सोचे वेठी असांखे मुल्क हिकु ॿाहिरि विणो आहे उते उन्हनि खे अपॉर्चुनिटी पाकिस्तान में मिलंदी। अगरि को बि मुल्क सां ट्रेड जा एग्रीमेंट ठहंदा त पाकिस्तान में फॉरेन इन्वेस्टमेंट ईंदी। फॉरेन इन्वेस्टमेंट ईंदी त अनएम्प्लॉयमेंट ख़तमु थींदी ऐं मायूसी ख़तमु थींदी। सही सर, मां तव्हांखां इहो ज़रूरु पुछणु चाहींदसि त इमिग्रेशन छा इज़ीली मिली थी वञे? जे तव्हां स्वीडन में आहियो त उतां जी इमिग्रेशन जेको आहे उहो हिकिड़ी टर्मिनोलॉजी आहे, उनखे माण्हू चवनि था माइग्रेशन शिफ्ट। माइग्रेशन शिफ्ट जेको पहिरीं US कैनेडा ऑस्ट्रेलिया हिन तरफ़ माण्हुनि जो रुझान हो। पोइ जॾहिं इमिग्रेंट्स जो ओवरफ्लो थी वेंदो आहे, रिक्वायरमेंट पूरी थी वेंदी, पोइ माइग्रेशन शिफ्ट ॿिए खिते ते वेंदी आहे। हाणे माइग्रेशन शिफ्ट आई आहे यूरोप जी तरफ़, मगर यूरोप बि जेको आहे उहो फुल थी वियो आहे। ही उहे ममालिक आहिनि उन्हनि खे टैलेंटेड इमिग्रेंट कोन था खपनि, उन्हनि खे मज़दूर तबिको थो खपे। तंहिंजे करे उहे जेके आहिनि असाइलम सीकर ऐं ॿिया इमिग्रेंट सिस्टम खणनि था। लेकिन US कैनेडा ऑस्ट्रेलिया उते स्किल्ड बेस्ड इमिग्रेशन थींदी हुई। त हाणे क़रीबन सम्झो माइग्रेशन शिफ्ट जेको आहे उहो आराम सां US कैनेडा ऑस्ट्रेलिया ते बेक थिए पियो, छो त 9/11 जे बाद जेको काफ़ी डेवलपमेंट आहे। हाणे उन्हनि खे बि माण्हुनि जी ज़रूरत आहे। त आउं सम्झां थो कि बहितर इहा आहे कि माइग्रेशन करियो, मगर माइग्रेशन उन सूरत हाल मां कयो कहिड़ी तव्हांजी क्वालिटी आहे। अगरि तव्हां स्किल्ड लेबर आहियो त स्किल्ड जी तरफ़ वञो। ऑस्ट्रेलिया कैनेडा ही उहे ममालिक आहिनि जिते तव्हांजी अहमियत आहे ऐं या पढ़ल लिखल माण्हुनि जी अहमियत आहे। यूरोप जी साइड त सिर्फ़ु IT जी जेको फील्ड आहे उन में अहमियत आहे माण्हुनि जी, अदरवाइज़ कोन्हे। तव्हांखे कहिड़ी शइ अट्रैक्ट कयो जो तव्हां सोचो त तव्हां एतिरो अरसो उते गुज़ारियो? मूंखे उते जो सिस्टम जेको ॿारनि जी जेको फलाह बहबूद जो सिस्टम आहे उहो सभिनि खां बहितरीनु आहे। स्वीडन जेको आहे उहो चाइल्ड कन्वेंशन में साइन करण वारो पहिलो मुल्क आहे ऐं ॿारनि जे लाइ तमामु तर सहूलियतूं आहिनि। एजुकेशन फ्री आहे। जॾहिं मूं माइग्रेशन कई स्वीडन में तॾहिं आउं ऑलरेडी मैरिड हुअसि, मुंहिंजा 2 ॿार हुआ। त मूं सोचियो अगरि पाकिस्तान में आउं स्ट्रगल करे हिते पहुचो आहियां, ॿारनि जे लाइ अॻिते वधीक प्रॉब्लम आहे। ॿार शायदि हिते स्ट्रगल नथा करे सघनि। तंहिंजे करे मूं फ़ैसिलो कयो त आउं स्वीडन खे चूज़ कयां। उते मेडिकल एजुकेशन तमामु तर चीज़ूं फ्री आहिनि ॿारनि जे। सही ज़बरदस्त। ऐं वाकई जेकॾहिं असांजो मुल्क हूअं ई ॾाढो प्यारो आहे पाकिस्तान, ऐं दुआ आहे अल्लाह खां त इहो हमेशह शाद बाद ऐं आबाद रहे। पर असांजे मुल्क जे जेके कुझु सिस्टम्स आहिनि जिन सां असां सभु परेशान आहियूं, उहे जेकॾहिं सिस्टम्स थोड़ा बहितर थी वञनि न, उहो हेल्थ, एजुकेशन ऐं फलाही कम, इहे 3 जॾहिं सिस्टम्स अञा वधीक सुठा थी वञनि त शायदि असां अलाए किथां किथे पहुची सघूं। शइ जी ज़रूरत ई न पवंदी, शिकायत ई न रहंदी। ऐं अॼुकल्ह जेको सभिनि खां वधीक जेको मसलो आहे, या नंढो माण्हू आहे, हर माण्हू परेशान आहे ऐं कंहिंखे बि का सिहत जी का सहूलियत आहे ई कुझु बि न आहे। आपा कुझु बि न आहे, मतिलबु चवणु न खपे, पर असां मजबूर थी वेंदा आहियूं समटाइम्स। मां केतिरा दफ़ा पढ़ाई ॾिसो, ॿारनि जी पढ़ाई न रही आहे, उन में तव्हांखे उहे फीसियूं उहे सभु कुझु ॾियणो पए थो, पर पढ़ाई बिल्कुलु बि न आहे। प्राइवेट स्कूल्स मां माफ़िया चवंदी आहियां उन्हनि खे, छो त हू एतिरियूं फीसिस वठनि था पर पढ़ाई कोन्हे का। उहे ई फीसिस जेकॾहिं असां ॿियनि स्कूल्स में ॾियूं था त घटि में घटि त पढ़ाई त आहे। बुक्स एतिरा आहिनि जो ॿारु खणी नथो सघे। असां वॾा ई नथा पढ़ी सघूं त मासूम छा पढ़ंदा? हींअर त एतिरा बुक्स जेको आहे डिफिकल्ट थी विया आहिनि ॿारनि जे लाइ, त हू असीं पाण परेशान थी वेंदा आहियूं, नथा पढ़ी सघनि पिया, ॾाढो परेशान था थियनि पिया ॿार पाण। त मां तव्हां खां बि इहो पुछणु चाहींदमि, माशाल्लाह तव्हां पाण मदर बि आहियो ऐं तव्हां गॾु फील्ड में बि, त तव्हां कीअं पंहिंजे ॿारनि खे टाइम ॾिनो, कीअं उन्हनि जी एजुकेशन जो तव्हां ख़्यालु रखियो? बसि शुक्र अल्हम्दुलिल्लाह, मूं त पहिरीं प्लान इहो कयो त घटि ॿार, अल्लाह जो करम आहे। हिकिड़ी बेबी ऐं 2 नंढड़ियूं आहिनि ऐं हिकिड़ो पुटु आहे मूंखे, माशाल्लाह। त इहे 3 ॿार काफ़ी आहिनि। त इन्हनि जी परवरिश इहो बहरहाल पढ़ाई कंदा रहियासीं। बेबी जेका आहे मुंहिंजी BBA कयो आहे, माशाल्लाह, ऐं जेको नंढड़ो आहे मुंहिंजो उहो 1st ईयर में आहे। पर हाणे ॾिसां थी त ॾाढो ॾुखियो आहे, जिन्हनि वटि हेतिरा ॿार आहिनि, असां इन्हनि जी पढ़ायूं मुकमिल नथा करे सघूं, ॿिया माण्हू छा कंदा हूंदा? पर शुक्र अल्हम्दुलिल्लाह हाणे वॾा थी विया आहिनि त मूंखे एतिरो मसइलो न आहे, छो जो हू पंहिंजो पाण खे संभाले विया आहिनि। ऐं अदड़ियूं त उहे बि धीअरूं ॾाढियूं प्यारियूं हूंदियूं आहिनि। अल्लाह पाक जी हिकिड़ी रहमत आहे। मां चवंदी आहियां ख़ुशि नसीब आहियां जे अल्लाह साईं मूंखे अहिड़ियूं सुहिणियूं धीअरूं परवरदिगार ॾिनो, जेके घर खे संभालनि थियूं। ॿाहिरि रिकॉर्डिंग ते वञा थी
मुंहिंजो ख़्यालु कनि थियूं, घर खे संभालनि थियूं, पंहिंजी पढ़ाई खे, त शुक्र अल्हम्दुलिल्लाह। माशाल्लाह माशाल्लाह, सुठी ॻाल्हि आहे। वहीं नियाणियुनि खे जेको आहे पंहिंजे माउ पीउ जो ख़्यालु रखणु खपे। हाँ, एजुकेशन ज़रूरी आहे। एजुकेशन तमामु ज़रूरी आहे नियाणियुनि जे लाइ। त कॉल बि आहे। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी, भा केरु पियो ॻाल्हाए? बाजी के लिए ख्याल खुशाल अल्हम्दुलिल्लाह भा ठीक ठाक। शिकार को खारदो ने में गाना है। जी जी, छा चवणु चाहींदो भा? आप आपा गाना आप रसीद का। जी जी, अस्सलाम वालेकुम अदा। वालेकुम सलाम। कीअं आहियो भा? शुक्र अल्लाह जो करम। शिकारपुर जो नालो ईंदो आहे, शिकारपुर जो आचार खे नालो अची वेंदो आहे। जी जी, मां आचो पहुंचने के खड़न जाल से। अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे ऐं इहो खाईंदा कयो। ऐं पर मुंहुं वरी हिन पासे करे छॾींदा करो। असां कराची में घणा आर्टिस्ट वेठा आहियूं, केॾो बि हिते जो आचार खाऊं न, पर शिकारपुर जहिड़ो आचार न मिलंदो। जी जी जी, आप चाला खुशाल। बिल्कुलु ठीकु ठाक। तव्हां कीअं आहियो? बचड़ा कीअं आहिनि? सभु ख़ुशि आहियो? अल्लाह जा करम, अल्लाह तव्हां जा सेरा दिलदार अमीर के दिलदार ने सब संधि जा के सेरा आलता दादा सुठा। बिल्कुलु बिल्कुलु, इंशाअल्लाह इंशाअल्लाह इहे वरी बि सेरा तव्हां जल्दी ॿुधंदव इंशाअल्लाह 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 इंशाअल्लाह। थैंक यू भा, पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़ अल्लाह हाफ़िज़। अपा हींअर तव्हांजो इहो प्रोजेक्ट ऑन एयर थियण वारो आहे इंशाअल्लाह इंशाअल्लाह त इन जी रिकॉर्डिंग्स केसी ताईं पहुतियूं आहिनि? अञा कमु आहे, कुझु स्पेल्स रहियल आहिनि या बिल्कुलु बिल्कुलु। मां त न अञा त सम्झो त अधु कमु ई थियो आहे ऐं अधु आहे। ॿी वरी मंज़ूर दानिश जी सोप आहे, उहो मुंहिंजो मुकमिल थी वियो आहे। अच्छा, बाक़ी अञा ॿिया आर्टिस्ट आहिनि, उन्हनि जो कुझु कमु रहियल आहे। इंशाअल्लाह उहो बि जल्दी इंशाअल्लाह ज़हर ज़िंदगी जे नाले सां आहे। सही, त उहा बि इंशाअल्लाह। अपा हमेशह तव्हां जेके कैरेक्टर्स कया आहिनि उहे झिड़नि वारा ऐं इन तरह जा तव्हांजा कैरेक्टर्स ठाहिनि, हूअं बि तव्हांखे ॿियनि कैरेक्टर्स में बि ॾिठो आहे, पर फेमस तव्हांजा इहे कैरेक्टर्स वधीक थिया आहिनि। अलाए छो? आम ज़िंदगी न, मां पाण कॾहिं कॾहिं वेही सोचींदी आहियां त घर में जेके कमु कंदा आहिनि, कॾहिं मुंहिंजी धीउ या मुंहिंजो पुटु कंहिं ॿिए सां तेज़ थींदा आहिनि, मां चवंदी आहियां न थियो। मूंखे जहिड़े खां एॾी नफ़रत आहे, मां कयो ई न आहे ज़िंदगी में कॾहिं। पर तव्हांखे कराइनि था स्क्रीन ते ऐं ज़बरदस्त कमाल जो करे थी वञा। जहिड़े में असल में छाप लॻी वई आहे। त आउं चवंदी आहियां त मूंखे मज़ाहिया बि कया आहिनि, सीरियस बि कया आहिनि। पोइ कॾहिं कॾहिं वेही हाणे मूंखे चवंदा आहिनि त इहे 3-4 कैरेक्टर तूं कया आहिनि। पोइ चवंदी आहियां हाणे अलाह खे मञियो, हाणे बि मां चवां थी जेको डायरेक्टर साहिबु केरु ॾिसे थो त मां चई बीठी आहियां त हाणे हिकिड़ो गूंगी जो कैरेक्टर ॾियो। उन वीचारी सां वॾा ज़ुल्म थियनि, एक्सप्रेशन में ई ॿुधाए त पाण लिखायो न। माशाल्लाह राइटर्स इन असां वटि इलाही ज़बरदस्त राइटर लिखी ॾींदा, मां पाण ई लिखी ॾींदी। इहो बि सुठो, डायरेक्टर बि पाण ई थियो। पर हू डायरेक्टर चवंदो न तोखे जहिड़े जो ई कराइणो। न न न न, पोइ बसि मां थी तव्हांखे चवां, तव्हां लिखो बि पाण, डायरेक्शन बि पाण कयो, एक्टिंग बि पाण कयो, इहो वधीक सुठो आहे। अल्हम्दुलिल्लाह माशाल्लाह जहिड़े जा। बहरहाल चवंदा आहिनि कमु जेको बि कजे। तव्हां हाणे मुंहिंजो कूंजू ड्रामो हुयो, उन में तमामु मूंखे वरी उहो वणियो, तमामु सीरियस, ॾाढा हुन वीचारी ते ज़ुल्म थींदा आहिनि, पर उहो तमामु सुठो निभायोसीं, सुठो थियो उहो, सभिनीनि खे वणियो। पर हीअ जेको जहिड़ो आहे, जहिड़े में वरी मज़ो हिकिड़ी ॻाल्हि जो किरन आहे त उन में तव्हांखे जहिड़े में जेको बि तव्हां पंहिंजी तरफ़ां चई वञो न, उहो चई वञो था। 2 जुमिला राइटर जा हूंदा आहिनि त 8 जुमिला तव्हांजा पंहिंजा हूंदा आहिनि। ऐं पर उन सां गॾु जेकॾहिं तव्हांजे साम्हूं हाणे मुंहिंजा काफ़ी कैरेक्टर एस भट्टी साहिब सां गॾु आहिनि, माशाल्लाह एतिरो कोऑपरेट करे थो, हू पाण जुमिला असांखे ॿुधाए थो त नसरीन हिन जॻह ते तूं हीअ चइजांइ, हिन जॻह ते बि आहिनि, वधीक मज़ो ईंदो आहे। त कॉल बि वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, कीअं आहियो किरन? बिल्कुलु ठीकु ठाक। केरु पियो ॻाल्हाए भेण? आपा मूंखे सुञाणे वठंदी। मां सुञाणे वरितो, मुंहिंजी शाज़िया। बिल्कुलु आपा, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। माशाल्लाह शाज़िया जो आवाज़ परे खां पधरो आहे। जॾहिं बि मूंखे कॉल कंदी हुई त मां चवंदा केरु केरु केरु, मां मुंहिंजी शाज़िया, ऐं अॼु बि मुंहिंजी शाज़िया। मूंखे कॉल करण मजबूर कयो, तव्हांखे ॾिठुमि काफ़ी टाइम खां पोइ। बिल्कुलु बिल्कुलु ख़ुशी थी जो बसि कोन। न न इंशाअल्लाह इंशाअल्लाह पाण गॾु आहियूं। चवंदा आहिनि केतिरो बि इंसानु परे हुजे, पर जॾहिं दिलियूं ॻंढियलु हूंदियूं आहिनि न त परे न आहियूं। बिल्कुलु बिल्कुलु। ॿियो कीअं आहियो शाज़िया? मोहम्मद अमीन कीअं? अमीन कीअं? एॾो सुठो थो लॻे तव्हां सां ॻाल्हाए करे, पंचायत मिलंदी आहे। हक़ीक़त आहे, हक़ीक़त आहे। छो जो असांजो सालनि जो रिश्तो, असां 4-5 साल गॾु ॻाल्हायो आहे। हा बिल्कुलु, असांजो काफ़ी मतिलबु साथ आहे, 5-6 सालनि खां ॻाल्हाईंदा ईंदा आहियूं। बिल्कुलु बिल्कुलु। मोहम्मद अमीन कीअं? भाभी कीअं?
हाँ ओए अल्हम्दुलिल्लाह मां तो वरी न जे घरन में जड़ी घिड़ी वई आया सही बिल्कुल आपा इतनी मोहब्बत आ प्यार आ बिल्कुल ता तो जायद नाला भी याद बिल्कुल नाला याद है बिल्कुल अल्लाह पाक ता के सलामत रखे तो ता जब किरण ता जो प्रोग्राम तमाम सुठो है तमाम प्यारा गेस्ट बुलाइंदा आयो थैंक यू काफी टाइम का पोइ ॾिठुमि ये मतलब चैनल पे चेंज कयम त ये प्रोग्राम ॾिठुमि ता जो ता आपा भी वेठी ता जो प्रोग्राम में कुकिंग पे थी पे ऐं माशाल्लाह हमेशा मेहमान सुठा हूंदा आहिनि थैंक यू ऐं आपा जी हेलो आपा जी मुंहिंजी शाज़िया तो जे सफ़ा मूंखे हां बहरहाल हाणे वधीक न ॻाल्हा इंशाल्लाह गॾायूं ठीक है इंशाल्लाह थैंक यू ख्याल रखिजो अल्लाह हाफिज़ सर स्वीडन में मुस्लिम कम्युनिटी के वठी करे कुछ मसला मसाइल थिया स्वीडन में कम्युनिटी पाकिस्तानी कम्युनिटी ऐं मुस्लिम कम्युनिटी जो जेको मसाइल आहिनि न उहो बुनियादी मसाइल ई आहिनि उहो ना त इंटीग्रेशन जे पूरे प्रोसेस खे सम्झनि था ना ज़बान करे सिखण जी कोशिशि कई आहे त ज़बान की ऑफ सक्सेस आहे अगरि ज़बान कोन ईंदी मसाइल पंहिंजी जॻह ते बीठा हूंदा त हींअर जेको वॾो मसइलो जेको इंटरनेशनल फोकस थिए पियो पूरी दुनिया में हू ॿारनि खे किडनैप करण जो नाम ॾिना आहिनि चाइल्ड किडनैप केरु पियो करे चवनि त गवर्नमेंट किडनैप करे थी ॿारनि खे मसइलो हीअ न त गवर्नमेंट किडनैप करे थी मसइलो हीअ आहे त उते ॿारनि जा हक़ूक़ तमामु घणा वधीक आहिनि ॿारनि खे अगरि तव्हां तशद्दुद कंदा ॿारनि सां बदतमीज़ी मतिलबु पेरेंट्स करे पंहिंजी आवाज़ बि बुलंद कनि था त पोइ उहे जहिड़ा मसइला आहिनि उहो सोशल सर्विस ॾिसे थी उहो 2-3 दफ़ा इन्वेस्टिगेशन कंदी आहे पेरेंट्स पंहिंजो बिहेवियर चेंज न कयो त उहो ॿारनि खे खणी ॿी फैमिली खे ॾेई ॾींदा आहिनि त गुड पेरेंटिंग जो कॉन्सेप्ट आहे हुते ॿारनि मथे तशद्दुद न करिणो तव्हांखे उन्हनि खे पंहिंजो बचपन ॾियणो आहे ऐं इहे हिन वक़्तु जेको वॾो मसइलो स्कैंडल हले पियो स्वीडन जे हवाले सां उहो किडनैपिंग ऑफ द चिल्ड्रन ही किडनैप न आहे इहे ॿारनि जा हक़ूक़ आहिनि बेसिकली सर ये कहिड़े क़िस्म जा हक़ूक़ आहिनि जो मतिलबु किडनैपिंग माइटनि खां ॿार खणी लाइनि था ठीकु आहे काफ़ी हद तक माण्हू चए थो ही कॉन्स्पिरेसी आहे मगर चक्कर ई थिए थो की जॾहिं ॿार घर में सूटेबल एनवायरमेंट कोन थो मिले उनजी ज़हनी नशोनुमा ख़तमु थी वेंदी आहे ॿारनि जे मथां पाण तशद्दुद करियूं चीको पुखार हर वक़्तु हले पई त उनजी जेको क़ाबिलियत वेती उहो ख़तमु थी वञे थी स्वीडन जो जेको फैमिली सिस्टम आहे सभिनि खां मथे जेको आहे ॿारु ईंदो आहे पोइ ख़ातून पोइ मर्द त सभिनि खां वधीक प्रायोरिटी आहे ॿारनि खे आहे न ॿारनि खे तव्हां मारियो न तशद्दुद कयो उन्हनि खे प्यार सां बर्ताव करियो हुननि जी परवरिश अहिड़े नमूने कयो तव्हांखे तशद्दुद करण जो कॉन्सेप्ट न अचे मतिलबु ॿार खे मारणु न खपे ऐं इन शइ जे त मां पाण ख़िलाफ़ु हूंदी आहियां त ॿार खे तव्हां जेतिरो प्यार ऐं मोहबत सां सम्झाईंदव त उहो ओतिरो सम्झंदो अगरि तव्हां उनखे दड़को ॾींदव हथु खणंदव त उहो अञा अग्रेसिव बिल्कुलु त इहा ॻाल्हि बिल्कुलु ठीकु आहे पर समटाइम्स ॿार कुझु अहिड़ियूं हरकतूं कंदो आहे जो इंसान खे पाण खे थोरो हाइपर थियणो पवंदो आहे त हुनखे कंट्रोल करण जे लाइ बिल्कुलु त एॾी बि त कावड़ अची वेंदी हूंदी पोइ छा कंदा हूंदा उहे पेरेंट्स उहो कॾहिं 2-3 दफ़ा माण्हू त एक्सेप्शनल केसिस आहिनि मगर हर सिस्टम में सज़ा ऐं जज़ा हुजे थी हाणे दुनिया में पाण सही बि कमु करियूं पिया बुरा बि कमु करियूं पिया ख़ुदा वटि सज़ा ऐं जज़ा जो सिस्टम आहे त पाण ॿारनि खे सज़ा ऐं जज़ा जे हिसाब सां चऊं अगरि तूं मिसाल अॼु हीउ कमु कंदे तोखे आउं मोबाइल कोन ॾींदुसि टैबलेट कोन ॾींदुसि या तोखे पैसा कोन ॾींदुसि जूता कोन वठी ॾींदुसि इहे उहे शयूं आहिनि जेका माण्हू यूज़ करे थो त उहो पेरेंटिंग जो सिस्टम आहे स्वीडन जे अंदरि ऐं तंहिंजे करे हींअर स्वीडन जे मथे लान तान थिए पई सॼी दुनिया में की स्वीडन जेको आहे ॿारनि स्पेशली पाकिस्तानियुनि जा ॿार काफ़ी जेको आहे उहो सोशल सर्विस खणी ॿिए पेरेंट्स खे ॾिनी आहे छो त पाकिस्तानियुनि में हिकिड़ो आम कॉन्सेप्ट आहे ॿारनि जे मथां तशद्दुद थिए थो सर इहो तशद्दुद न चइजे इहो हाइपर थी था वञनि पिया छो त ॿार पंहिंजी सोसाइटी में पाण चवनि था हाइपर पर हू तशद्दुद था चवनि सही ॻाल्हि आहे हू तशद्दुद था चवनि ऐं तशद्दुद इन तरह जो बि आहे की 10 सालनि जी छोकिरी जा सभु ॾंद भञी पिया जॾहिं पेरेंट्स अहिड़ा तशद्दुद बि थींदा आहिनि ईअं केरु कंदो आहे पंहिंजी औलाद सां अहिड़ा कंदा आहिनि माण्हू आहिनि काफ़ी आहिनि ही ॾिसो न तव्हां ही पंहिंजे ॾिसो मीडिया ते पाण ॾिसूं पिया त केतिरो तशद्दुद थो थिए ॿारनि बचनि ते केतिरो थो थिए मासूमनि ॿारनि ते न ग़लति आहे इहो त ख़ैर आपा ये केरु आहिनि छा इन्हनि में इंसानियत न आहे न उहो त असां त ॾिसो न जेकॾहिं झिरकी जे बचे खे बि कुझु थिए थो त उन ते बि ॾुख थिए थो यार मूं ॾिठो त झिरकी जो बचो फथके पियो उनखे खणी जल्दी जल्दी असीं पाणी ॾियूं
ॿिली जे बचे माना असांखे इन्हनि ते रहम अचे थो ऐं अचण बि खपे छो जो उन्हनि में बि साह आहे अचनि ही बचनि ते कीअं था कनि ॿारनि ते कीअं था कनि त रोज़ था ॾिसूं पर उन्हनि खे ख़ुदा जो ख़ौफ़ न आहे छो जो उन्हनि खे शायदि पंहिंजा बचा न अथनि जेको इहो थो करे उन्हनि खे पंहिंजा बचा नज़र नथा अचनि सही था चओ इंसानियत ख़तम थी वई आहे न न इहा वाकई हक़ीक़त ॻाल्हि आहे पर अल्लाह साईं रहम करे सभिनीनि ते जो घटि में घटि पंहिंजी औलाद ते एतिरो ज़ुल्म न कयो छो त तव्हांजी पंहिंजी औलाद आहे कंहिं ॿिए जी कोन्हे तव्हां जेकॾहिं हुनखे ॼणियो था ऐं हुनखे पालियो था त उन सां प्यार बि कयो ठीकु आहे दड़को हिकिड़ो सम्झ में ईंदो आहे फॉर टाइम बीइंग सम्झ में ईंदो आहे पर एतिरो तशद्दुद तव्हां कंहिं ते था कयो पंहिंजो पाण ते ई था नंढड़ो मुंहिंजो हूंदो हुयो हुनखे मां हिकिड़ो थप्पड़ हणंदी हुयसि न त पोइ मारींदसि पोइ थोरी देरि खां पोइ वञी ॿिए कमरे में एॾो अहसासु थींदो वञी भाकुर पाए अमान 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 भाकुर पाए ऐं हुनखे ख़र्ची वर्ची ॾेई हुनखे शयूं घुराए ऐं प्यार सां वेही सम्झाइबो आहे ज़ाहिर आहे ईअं ई थींदो आहे पंहिंजी औलाद खे मतिलबु मां त दिलि हाणे हिकिड़ी जॻह ते वियासीं रिकॉर्डिंग करणु उते हिकिड़ी नंढड़ी छोकिरी आहे नंढड़ी बेबी त उनजी आदत आहे शुरू खां वठी त शायदि चोरियूं कंदी आहे कंहिंजी चप्पल खणी वरिती कंहिंजे घरां वई ज़ेवर खणी वरिता पोइ हाणे चवंदा आहिनि अपा 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 इन खां बचिजो इहा चोर आहे इहा चोर आहे पोइ हुनखे भॼाए छॾींदा आहिनि जॾहिं मां घर आयसि मूंखे यार इहा एॾड़ी चोरी करे थी चए हा पा चोरी करे थी पर हिन जो पीउ जहिड़े नमूने सां हिन खे मारे थो न तव्हां ॾिसी न सघंदो पकड़े पकड़े भितुनि में थो हणे यार इहो त ज़ुल्म आहे हुनखे तव्हां प्यार सां सम्झायोसि त बाबा ईअं न करी ख़राबु आदत आहे एतिरो मारणु त इहा वॾी ॻाल्हि आहे मुंहिंजो ओॾी महिल हुनखे कुझु नथो थिए एहसासु नथो थिए मां पंहिंजी धीअ खे कीअं थो कुटियां तोबा तोबा मूं वटि ॿ टे रैपिड फायर सुवाल आहिनि इहो असांजे सेगमेंट जो हिसो आहे शो जो हिसो आहे पर टाइम मां हाणे नोट कयो त थोरो घटि रहिजी वियो आहे पर काफ़ी इंट्रस्टिंग आहे मां तव्हां खां पुछणु चाहींदसि सर त तव्हांजो जेको आहे स्टार कहिड़ो आहे टॉरस बिलीव कंदा आहियो बिलीव एंड ऑफ द डे चेक कंदो आहियां अगरि मैच थिए थो पोइ बिलीव करियां त मैच कोन थो थिए बिलीव कोन थो कयां ओके ऐं डेट ऑफ बर्थ 30 अप्रैल 30 अप्रैल ठीकु आहे कॾहिं तव्हां चोरी कई आहे ईमानदारी सां ॿुधाइजो चोरी नंढे हूंदे चोरी इन कॉन्सेप्ट में आहे की न ॾिठी त पाण कोई शइ पाण खे वणे थी त खाइण पीअण जे लाइ खणी लाथी त पोइ हूअ चोरी में नथो अचे बचपनो आहे मतिलबु कई आहे ऐं तव्हांखे $1 मिलियन मिलनि त पोइ तव्हां छा कंदा हुनजो $1 मिलियन अगरि मूंखे मिलनि त आउं अहिड़े प्रोजेक्ट में इनखे इन्वेस्ट कंदोसि त जॉब अपॉर्चुनिटी क्रिएट थियनि ऐं मुंहिंजे इदारे जी सभिनि खां वॾी कोशिशि इहा की असां यतीम खाना या जेको पाण फूड सिस्टम जेका आहिनि हिते मुफ़्त खाना खाधा खाराए ज़मीर मारियूं पिया माण्हुनि जा असां ज़मीर न मारींदासीं कारखाना क़ाइमु करे इंसान खे नौकरी ॾींदासीं ताकी माशरो जेको तरक़ी करे इंशाल्लाह इंशाल्लाह अच्छा इहो ज़रूरु पुछणु चाहींदसि तव्हांजी लाइफ जो कोई हैप्पी मूमेंट लाइफ जो हैप्पी मूमेंट सभिनि खां वॾो हैप्पी मूमेंट उहो हूंदो आहे जॾहिं पंहिंजी अम्मा सां अची मिलंदो आहियां माशाल्लाह छो त हींअर बि आउं आयो आहियां साल पोयां त अम्मा सां जॾहिं मिलां थो तॾहिं हैप्पी मूमेंट हूंदो आहे वन ऑफ द बेस्ट चाइल्ड तव्हां चई सघो था फैमिली जो माशाल्लाह माशाल्लाह ज़बरदस्त ऐं वर्स्ट मूमेंट ऑफ लाइफ वर्स्ट मूमेंट ऑफ लाइफ ई आहे की जॾहिं मूं मथे तनक़ीद थींदी आहे ऐं उन तनक़ीद जे बावजूदि जॾहिं कोई मुंहिंजी सुनंदो कोन्हे जॾहिं मतिलबु हक़ाइक़ बयानु करियां कोई सुणे कोन त उहो वर्स्ट मूमेंट थी वेंदो आहे मुंहिंजे लाइ ही नेगेटिव आहे हिकिड़ी पर्सनैलिटी ट्रेट्स मगर आहिनि तनक़ीद बर्दाश्त करणी खपे लेकिन काफ़ी हद तक आउं कोन थो करियां हलो ज़बरदस्त 2-3 सवाल तव्हां सां छो प्रोग्राम बिल्कुलु वाइंड अप थिया तव्हांखे एॾा पैसा मिलनि $1 मिलियन मिलनि छा कंदव मां सभ खां पहिरीं त जेके बि जिन्हनि सां मां हक़ीक़त थी ॿुधायां त जेके बि मूंसां गॾु आहिनि मां पंहिंजनि खां वधीक इन्हनि खे सम्झंदी आहियां छो जो मुंहिंजो ज़िंदगी जो काफ़ी हिसो तव्हां सभिनीनि सां गॾु गुज़रियो आहे त मूंखे जेकॾहिं एतिरा पैसा ख़ुदा जो कसम मिली वञनि न मां सभिनीनि खे घुराए पुछां तोखे छा जी ज़रूरत आहे कंहिंखे घरु खपे कंहिंखे बचनि जे लाइ कुझु खपे मां पैसा इन्हनि खे विराए ॾींदसि माशाल्लाह माशाल्लाह मां इन्हनि खे विराए ॾींदसि तव्हांजे लाइ सक्सेस छा आहे भला मुंहिंजी छा ॿुधायां कुझु ॻाल्हियूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके न ॿुधाइबियूं आहिनि हलो ज़बरदस्त इलाही सुठो लॻो तव्हां ॿिन्ही सां कचहरी करे थैंक यू सो मच तव्हां ॿई हिते आया सर तव्हां असांजी यूथ जे लाइ स्पेशली कराची जी यूथ जे लाइ कोई पैगाम ॾियणु चाहींदव अगरि कराची जी यूथ जे हवाले सां चयां त कराची जी यूथ जेको कराची सां नाला आहे ऐं कराची काफ़ी जिदोजहद करे थो यूथ जे लाइ त हुनजो ऐं शहर जे अंदरि समंदर खे कूज़े में बंदि कंदोसि
तो शायर चए थो कि कुछ अपने दिल पर भी ज़ख्म खाओ, मेरे लहू की बहार कब तक, मुझे सहारा बनाने वालों, मैं लड़खड़ाया तो क्या करोगे। वाह। अभी तो तनकीद हो रही है मेरे मज़ाक़े जुनू पे, लेकिन तुम्हारी जुल्फ़ों की बरहमी का सवाल आया तो क्या करोगे। वाह आला। तज़ाद जज्बात में ये नाजुक मकाम आया तो क्या करोगे। मैं रो रहा हूँ तुम हंस रहे हो, मैं रो रहा हूँ तुम हंस रहे हो, मैं मुस्कुराया तो क्या करोगे। अरे वाह 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 सर, माशाल्लाह छुपे रुस्तम निकले सर आप तो। आपको तो शायरी भी आती है माशाल्लाह से। जी आप कोई पैगाम ॾियणु चाहींदा था? बस मां एतिरो चवंदसि त केर बि जेकॾहिं तव्हांखे को कमु चए थो त उनखे कूड़ा दिलासा न ॾियो। तव्हांखे जेको कमु पुॼी सघे थो हा कयो, नथो थी सघे त उनखे आसरनि में न रुलायो। सही। छो जो हू अॻई परेशान आहे, वरी तव्हांजे पुठियां ई धिका खाई 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 वधीक परेशान थियण वारी ॻाल्हि आहे। त कंहिंजो दिलि न ॾुखोयो, कंहिंजो दिलि न टोड़ियो, मान रखो, हिक ॿिए जो ख्याल रखो, कोशिश कयो जेको तव्हांजे वस आहे आहे उनजे कमु अचो। थैंक यू अपा, थैंक यू सो मच सर। थैंक यू शोभी भाई, आपके गाने के लिए बहुत मज़ा आया। और थैंक यू सो मच अली फॉर द वंडरफुल डिश और आपके सॉन्ग के लिए। इंशाल्लाह ज़िंदगी रही तो नेक्स्ट थर्सडे आपसे फिर मुलाकात करेंगे। ऐं व्यूअर्स आई होप त तव्हां जो शो एंजॉय कयो हूंदो। इंशाल्लाह ज़िंदगी रही तो सुभाणे तव्हां सां वरी मुलाकात कंदासीं। तेसिताईं मूंखे ऐं मुंहिंजी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त। पंहिंजो पंहिंजे प्यार जो तमामु घणो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़।